मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागियानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सुन में हाज़िर थी चुको आहियां ऐं तव्हां अॼु ॾिठो जीअं मां इन थियो आहियां त बल्कि टू शॉट जो फ्रेम आहे, असां ॿई नज़र अचूं था। मूंसां गॾु आहे मुंहिंजी साथी मेज़बान, नालो तव्हां उनखे सुञाणींदा आहियो हूअं ई, पर वरी बि तव्हांखे पाण ॿुधाईंदी केरु आहे? केरु आहे जी अस्सलाम वालेकुम जी, मां आहियां सरिश भुट्टो ऐं अॼु खां मां बि जॉइन कयो आहे सलाम सिंध ऐं इरशाद जागीरानी सां गॾु मां बि को होस्ट आहियां हिननि जी। सो हिननि खां कुझु सिखणो हुयो, इन करे मां सोचियो त छो न मां बि अची जॉइन कयां। सही 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 मुफ़्त में सिखणो, इन करे हिते अची वई हूअं त क्लास जा पैसा लॻनि, पर ख़ैर असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं। तव्हां ख़ुशबाश हुजो, ख़ैरियत सां हुजो, मज़े में हुजो ऐं तव्हां बि मुंहिंजे लाइ दुआ कंदा आहियो ऐं तव्हांजी दुआउनि जो तोफ़ेल असांजो कोरम पूरो थी वियो आहे। मॉर्निंग शो में इलाही कमी हुई, 2-3 ॾींहंनि खां वठी असांजूं वधियूं भेनरूं टेलीफोन कॉल्स बि कंदियूं हुयूं न, विच में ईअं पियो थिए त जीअं असां प्रोग्राम स्टार्ट जॾहिं खां थियो आहे, पर ईअं ई थींदो आहे त माना 2 होस्ट हूंदा आहिनि, हिकु फीमेल हूंदी आहे, हिकिड़ो छोकिरो हूंदो आहे, मेल फीमेल जी जोड़ी हूंदी आहे। पर मां यको इलाही अरसे खां वठी हिन प्रोग्राम में अकेलो हुयुसि। अकेलो मां बि इहो ई सोचियो त वीचारो थकिजी पियो हूंदो, अकेलो ॻाल्हाए छो न वञी करे मां जॉइन कयां ऐं मां जॉइन कयो ऐं हिननि खां फीस जेका आहे न मां न वठंदसि न, पर ही इलाही माण्हू चवनि पिया अकेलो ठहे नथो, सुठो नथो लॻे, अलाए छो। उहा हाणे हुननि जी पंहिंजी राय हुई, अकेलो उहो सुठो बि लॻां पियो, पर इलाही असांजूं वधियूं भेनरूं चवनि पियूं अदा को न को तोसां गॾु हुजे। सो अॼु जेकी असांजूं भेनरूं आहिनि जेके टेलीफोन कंदियूं आहिनि असांजे प्रोग्राम में, उहे असांखे राय ॾियनि त असांजी हीअ तब्दीली कीअं लॻी तव्हांखे। सो हाणे सरिश भुट्टो मूंसां गॾु हूंदी ऐं असां तव्हां सां गॾु हूंदासीं, रोज़ु कचहरी कंदासीं, असां प्रोग्राम में नवां रंग हूंदा ऐं असांजी कचहरी हल्की फुल्की हलंदी रहंदी, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हलंदी रहंदी। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? हाल अहिवाल तव्हां वठाई नथो, मां बि चरियो आहियां सफ़ा को, मूंखां विसरी वई आहे ॻाल्हि। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। छा तव्हां कीअं आहियो? आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, मौला जो करम आहे। बाक़ी मौसम अॼुकल्ह गरम आहे, ॾाढो मौसम गरम आहे, बारिश त कराची में थिए ई नथी। विच में इहे हल्का फुल्का इहे तूफ़ान आया आहिनि, मिटी वारा तूफ़ान आया आहिनि, उनखां पोइ वरी ईअं माना लॻे पियो त का बरसाति पवंदी, पर उहा बरसाति जेका हुई उहा इहो जेको तूफ़ान हुयो या जेके हवाऊं हुयूं उहे बरसाति खे फ़िलहालु खणी वियूं आहिनि। ऐं जॾहिं वरी इहे मोटनि, फ़िलहालु बरसाति जी का बि अहिड़ी सिचुएशन न आहे। गर्मी ॾाढी आहे कराची में। 4 ॾींहंनि खां वठी तव्हां नोट कयो हूंदो सरिश त लाइट बि अॼुकल्ह वञे थी। हूअं कराची जा के अहिड़ा सुठा इलाइक़ा हुया जिते लाइट न वेंदी हुई, हाणे उते वञे थी। बिल्कुलु लाइट वञे थी, पर ईअं न त के एरिया में थी वञे थी त पूरी कराची मां थी वञे। हा, इहो 2-3 ॾींहंनि खां वठी मसइलो आहे ऐं असां कॾहिं कॾहिं सोचींदा हुआसीं त असां हुन एरिया में रहूं था जिते लाइट न वेंदी, वॾा माना ईअं रुबरू ईअं टाणू हणंदा हुआ, असांजे लाइट वेंदी न आहे, हाणे असांजे वञे थी, मसइलो थी वियो आहे वॾो। सो बहरहाल ॾुखिया सुखिया ॾींहं आहिनि, गुज़ारणा आहिनि, गर्मी ॾाढी आहे, आड़ा में लाइट वञे त पोइ प्रॉब्लम थिए थो। सो हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते कराची जी या सिंध जी, त लॉकडाउन जी सूरत हाल बि थोरी वधीक सख़्तु थी वई आहे ऐं कल्ह खां त अञा वधीक सख़्तु थी वई आहे। ऐं इरशाद इहो असांजे भले लाइ ई आहे, असांखे पाण जो केयर करणु घुरिजे, छो जो हिन टाइम जेको कोविड आहे उहो हिकु नेक्स्ट लेवल ताईं आहे ऐं घणो वधीक अटैक करे थो, इन करे पंहिंजो एहतियात लाज़मी आहे ऐं तव्हांखे बि पंहिंजो एहतियात करणो आहे। एहतियात बि कयो ऐं अमल बि कयो। जीअं असांजी हुकूमत जेका सरकार या जेकी बि असांजा ख़ासि तौर ते पुलिस जा जेके एहलकार आहिनि, राति जो बि मां हिकिड़े पासे वियो हुउसि त उते बि पुलिस वारी संगत असांखे मिली। मां संगत चवंदा आहिनि की असांजे ॿाहिरि आहिनि, सो उन्हनि चयो पिए त बाबा हेॾे न आहे वञिणो तव्हांखे, लॉकडाउन आहे, 8 थी विया आहिनि, कॾो को तव्हां हेॾे न वेंदो। पोइ उन्हनि खे गुज़ारिश कईसीं बाबा असांखे कुझु जूसिस खपनि, हितां थी मोटूं था, भले ईअं न कयो। सो बहरहाल उन्हनि छॾे ॾिनो ऐं इहा असांजी ग़लती आहे त असां उनखां पोइ जॾहिं हुकूमत चवे थी, सरकार चवे थी ऐं असांखे उन ते अमल करणु खपे, पाण खे बि घरां न निकिरणु खपे, छो त वाक़ई में बि कोरोना जी जेका हीअ लहर आहे उहा चवनि था तमामु घणी ख़तरनाक आहे। अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था। ॿी जेका 2-4 ॾींहंनि खां वठी सूरत हाल आहे उहा आहे सरिश त इहे कचे जा जेकी धाड़ेल आहिनि उन्हनि जो घेरो तंग करण जे लाइ पुलिस जा अटारा लथल आहिनि। अच्छा, उहे माना बाक़ाइदगी सां पंहिंजी हरकत में अची विया आहिनि। तव्हांखे ख़बर हूंदी त 2-4 ॾींहं पहिरियां शिकारपुर में टे पुलिस एहलकार जॾहिं शहीद थिया त उनखां पोइ पुलिस बाक़ाइदगी सां पंहिंजी प्रॉपर हिकमत अमली जोड़ी ऐं उनखां पोइ हाणे लाड़काणी में बि कल्ह हिकिड़ो वाक़ियो थियो आहे त उते बि 2-4 धाड़ेल मारिया विया आहिनि ऐं पुलिस वारनि वॾे हिकिड़ो माना उन्हनि में थोरी हिमत ऐं जज़्बो पैदा थी वियो। न त 2-4 ॾींहनि खां 2 पुलिस एहलकार हुन में शहीद थिया। पर वरी बि इहो आहे त मुहाॾो अटकायूं ऐं धाड़ेलनि सां मुक़ाबिलो कयूं, सख़्तु मुक़ाबिलो कयूं ऐं 2-4 ॾींहनि खां वठी पुलिस वारा जेके दोस्त हुया असांजा उहे थोरा हिसियल हुया
छो त पुलिस वारनि जी जेका आहे सा हार जेका थी आहे हेॾे शिकारपुर साइड या वरी कराची में बि वरी पुलिस ऐं नेवी जा एहलकार पाण में के विढ़िया त उन खां पोइ वरी पुलिस जो थोरो जेको मोराल हुयो उहो थोरो अलाए जो छो माण्हुनि जी नज़र में थोरो किरी पियो त पुलिस करे छा थी आख़िर सो कल्ह पुलिस जेको आहे सो पंहिंजे बारे में ॿुधाए छॾियो त असांखे बाबा ईअं न सम्झो असां बि कुझु आहियूं सो हाणे जेका सूरत हाल आहे त कचे जो जेको इलाइक़ो आहे उहो क्लियर करार ॾियण जे लाइ बाक़ाइदगीअ सां हिकिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे ऐं अॼु त थोरी देरि पहिरियां पाण जॾहिं न्यूज़ रूम में बल्कि मेकअप रूम में वियासीं त न्यूज़ ॿुधूंसीं पए त उन में बि ईअं थियो त इमरान ख़ान साहिब बि ख़ासि तौर ते जेको सिंध जो मामिलो आहे अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उन ते इंतिहाई ॻणती जोगी ॻणती ज़ाहिर कई आहे ऐं शेख रशीद साहिब मुमकिन आहे त अॼु सिंध जो दौरो बि करे पोइ इन हवाले सां बि इहे अपडेट्स आहिनि बहरहाल ॻाल्हि इहा आहे त कुझु बि थिए छा बि थिए पर असांखे जेकी असुल मौज़ू आहिनि उन्हनि तां वठिणो न आहे सिंध में जेका धारी आबादकारी थिए थी ऐं जेकी बैरियाटाउन जा मसइला आहिनि मामला आहिनि पाणीअ जी जेका विर्छ आहे मुंसिफ़ाणी नथी थिए ऐं सिंध असेंबलीअ में इन हवाले सां जहिड़े तरीक़े सां सुहेल अनवर सियाल साहिब जहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो पए ऐं जहिड़ी तरह सां PTI वारनि वरी उनखे सवालनि जी जेका ॾे वठि थी आहे उन ते तमामु घणो बहस थिए पियो बहरहाल उन मामले खे पाण खे छॾिणो न आहे पाणीअ जो मामिलो बि तव्हां असांजे लाइ अहम आहे इंतिहाई अहम आहे ऐं पाणी हूंदो त जीअदान पाण खे मिलंदो ऐं ख़ासि तौर ते जेका ॿी धारनि जी आबादकारी आहे डोमिसाइल जो इशू बि तमामु घणो आहे पाण वटि बिल्कुलु उहो त तमामु घणो हले माना ॿिया जेकी माण्हू आहिनि सैरिश जेकी ॿियनि इलाइक़नि जा माण्हू आहिनि उहे अची करे असांजी सिंध में असांजे सिंध जा डोमिसाइल ठाराए करे असां वटि अची करे नौकरियूं कनि था जॉब बि कनि ऐं असांखे ख़बर ई नथी पए असांखे ख़बर ई नथी पए हा ऐं असां घर में वेठा आहियूं चऊं था हलो भला मॉर्निंग शो ते सो इन्हनि मामलनि ते पाण खे कड़ी अख रखणी आहे मतिलबु नज़र रखणी आहे तव्हांजे आस पास जेकॾहिं कोई अहिड़ो माण्हू जेको तव्हांखे लॻे थो त यार हीअ असांजी ॿोली ॻाल्हाईंदड़ बि न आहे हीअ असां वटि कॾहिं असां हिनखे ॾिठो बि न आहे अचानक सां एॾो ज़बरदस्त तरीक़े सां कंहिं सीट ते अची वियो आहे त इहो आहे कीअं आयो आहे थोरी हुनजी छंड छाण थियणु खपे थोरो हुनजे बारे में मालूमात ज़रूरु वठो जांच कयो ऐं जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल आहे त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया जा दोस्त जेके आहिनि सर इलाही एक्टिव बि आहिनि तव्हां का बि पोस्ट रखो बिल्कुलु फौरन सां पखिड़िजी थी वञे पई ऐं उन खां अलावा उन्हनि ते जेकी कमेंट्स अचनि था या उन्हनि ते जेको कुझु बि इंसानु ॻाल्हाए थो पियो ऐं उहे पंहिंजे अंदरि जा सुवाल उते रखनि था पिया त हीअ शइ आहे या अगरि तव्हां इहा शइ कयो था त असां लाइ इहा शइ छो न आहे मौजूदु सो इन ई करे सोशल मीडिया जेको आहे वधीक पावरफुल बि आहे ऐं असां सभु हुनजो यूज़ बि कयूं था बट जेतिरो क़दुरु ॾिठो वञे त असांजे जेके हालात हिन टाइम आहिनि उहे ॾाढा ॻणतीअ वारा आहिनि छो जो हिन टाइम काफ़ी नौजवाननि ख़ुदकुशी करे छॾी आहे ऐं काफ़ी अहिड़ी फैमिलीज़ आहिनि जिन पंहिंजे ॿारनि खे बि मारे छॾियो आहे सही ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न त इहो हल न आहे मामले जो ज़िंदगीअ में लाहा चढ़ा ईंदा आहिनि ॾुखिया सुखिया ॾींहं ईंदा आहिनि पर जॾहिं बि का तकलीफ़ पहुचे तव्हांखे त तव्हां इहा ॻाल्हि ज़रूरु सोचिजो त इन तकलीफ़ खां पोइ तव्हांखे सुख मिलंदो पाण नंढे इलाइक़नि खां वठी या जुमिलो ॿुधंदा आहियूं त ॾुखनि पुठियां सुख ईंदा आहिनि माना जेको असांजो ॿियो फेज़ आहे जेको ॿियो पीरियड आहे उहो सुखनि वारो ईंदो ऐं असां ख़ुशबाश ज़िंदगी गुज़ारींदासीं ऐं मुड़ुसु माण्हू आहिनि उहे माण्हू जेकी तकलीफ़ुनि खे मोड़ ॾींदा आहिनि बुज़दिल आहिनि जेकी माण्हू तव्हां जेकी चओ था न जेकी ख़ुदकुशी करे छॾींदा आहिनि अहिड़े क़िस्म जो कुझु बि न करणु घुरिजे हैप्पी लाइफ गुज़ारियो कुझु बि थिए पर मां सम्झां थो त केतिरी बि तकलीफ़ हुजे त माण्हू कुझु न कुझु करे जी सघे थो जेकॾहिं हिमत हुजे जेकॾहिं इरादो वठियलु हुजे ऐं अहिड़े क़िस्म जो कुझु बि न सोचिजो छो त मुल्क चपनि ते रखणी आहे पाण खे खिलणो आहे पाण खे टहक ॾियणा आहिनि ऐं तव्हां सां गॾु हिकिड़ो पूरो कुटुंब सलाड़ियल आहे हिकिड़ो कहोल सलाड़ियल आहे ऐं उनखे तकलीफ़ थींदी तव्हां जेकॾहिं ईअं हिमत हारे विझंदव त बसि हिकिड़ो मुस्कुराईंदा कयो हिकिड़ी ॻाल्हि आहे मुस्कुराहट ॾींदा कयो ऐं ॿ शयूं आहिनि सरिश अहिड़ियूं जेकी ॾियण सां तव्हांजो ऐं असांजो ख़र्च बि न थींदो आहे उहे ॿ शयूं इहे आहिनि त हिकु त तव्हां मुरकंदा कयो कंहिंखे टहक ॾींदा कयो मुरकूं विराईंदा कयो ऐं ॿी जेका शइ आहे उहा आहे दुआ जंहिंमें तव्हां असांजो ख़र्चु नथो थिए पाण कंहिंखे बि दुआ ॾेई सघूं था न अलाह साईं तव्हांखे वधाए अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांखे बि ख़ुशि रखे हिन में मुंहिंजो को ख़र्चु न आयो ऐं तव्हां मुंहिंजे लाइ जेके अहसासु रखो था इन खां पोइ तव्हां चवंदो त सुठो माण्हू आहे मुंहिंजे लाइ माना हिकिड़ी हमदर्दी हिकिड़ो मोहबत वारी दुआ मूंखे ॾिनी अथई त इन सां मोहबतूं वधनि थियूं असल में छा थींदो आहे जेके माण्हू कमज़ोर था थी वञनि पिया त उन्हनि सां जेके ॿिया माण्हू अचानक सां अची मिलनि था न उन्हनि खे हिमत ॾियण जी जॻह ते उन्हनि खे अञा वधीक टोड़े था वञनि त मां बसि एतिरो ई मैसेज ॾींदमि इन शइ जे लाइ त जॾहिं बि कोई कमज़ोर माण्हू या तकलीफ़ में भरियल माण्हू तव्हांजे साम्हूं अचे तव्हां ॿियो कुझु न कयो सिर्फ़ु हुनखे हिमत ॾियो त ॾिसजो त हाणे तव्हांजो कमु हीअं थींदो या हाणे तव्हांजो सुठो टाइम स्टार्ट थियण वारो आहे हिमत न हार अॻिते वध ऐं सुठो सोच त इहा शइ बि इंसान खे जीअण जी नई वजह ॾींदो आहे हिकु नओं रस्तो मिली वेंदो आहे सो चवंदा आहिनि त घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि घाव ॾींदड़ घणा मिली था वञनि पर कोई हौसलो न ॾींदो आहे
सो हौसले वारा माण्हू तव्हांजी संगत में सर्किल में आहिनि, तव्हां तमामु घणा ख़ुशनसीब आहियो त तव्हां कामयाब तरीन माण्हुनि सां उथी वेठी तव्हांजी हुजे, उन्हनि सां मिलंदा कयो, उन्हनि सां कचहरियूं कंदा कयो, उन्हनि जी सर्किल में रहो, उन्हनि सां सोबत संगत तव्हांजी हुजे त पोइ तव्हांखे गुण मिलंदा कामयाबी जा। जेकी मायूस माण्हू आहिनि, ज़िंदगीअ नाकाम माण्हू आहिनि, जिन खे कुझु आहे ई कोन अॻु में ई, तव्हां उन्हनि सां मिलंदो त उहो बि तव्हांखे चवंदा ज़माने में कुझु बि न आहे यार, बसि ज़मानो अलाए छा आहे, बसि कुझु बि न आहे ज़माने में। अहिड़नि माण्हुनि सां न मिलो, उन्हनि माण्हुनि सां मिलो जेकी बिज़ी लाइफ जिन जी हुजे, 2-4 मिंट उन्हनि खे कंहिं तरीक़े सां कन्विंस करे उन्हनि सां तव्हां 2-4 मिंट स्पेंड कंदो त तव्हांखे इलाही सारियूं शयूं सिखण जे लाइ मिलंदियूं। ऐं तव्हां सोचींदो त यार ज़िंदगी त मां विञाए छॾी आहे, मां त वांदो वेठोसि जेको, हीअ त माण्हू वॾा अलाए किथे किथे पहुची विया आहिनि। सो इन हवाले सां जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारींदव, सक्सेसफुल माण्हुनि सां गुज़ारींदव, कामयाब माण्हुनि सां गुज़ारींदव त तव्हांजी कामयाबी यकीनी थी वेंदी, जीअं हाणे मां गुज़ारियां पियो हिन वक़्तु। तव्हां पंहिंजे तरीक़े सां कामयाब था आहियो, तव्हां ॾिसो शोबिज़ में तव्हांजी कामयाबी, तव्हां एक्टिंग में तव्हां तमामु घणा कामयाब रहियो ऐं तमामु घणी जेको आहे सो तव्हांजी स्ट्रगल आहे माशाल्लाह। इलाही अरसे खां पोइ तव्हां नज़र आया आहियो ऐं इलाही अरसे खां पोइ नज़र आया आहियो त अज़हर साहिब मां इन ॻाल्हि ते पहुतासीं, इन नतीजे ते इलाही अरसे खां पोइ तव्हांखे ॾिठो आहे त इलाही ख़ूबसूरत बि थी विया आहियो अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह, चश्मे बदूर। छो त ॾिसो न इलाही अरसे खां पोइ मिलंदा आहिनि न माण्हू त उन्हनि जे लाइ ॿ राया क़ाइमु थींदा आहिनि। हिकु त माण्हू उन्हनि खे चवंदो आहे त तव्हां त सफ़ा ॻरी विया आहियो, अॻे तव्हां ॾाढा सुठा हूंदा हुयो, हाणे तव्हांखे छा थी वियो आहे, पर हाणे असां चवंदासीं तव्हांखे बाक़ी छा थी वियो, तव्हां एॾा ख़ूबसूरत छो थी विया आहियो। खूबसूरत थींदी वेंदसि। छा राज़ छा आहे, माना नेकनीयती आहे, सुठाई आहे? बिल्कुल राज़ इहो आहे त मुस्कुराईंदा रहो ऐं तव्हां जॾहिं मूंखे ॾिठो हूंदो मां खिलंदी आहियां, ॻाल्हाईंदी आहियां, मस्ती मज़ाक, मतिलबु इहो ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे। जेसिताईं तव्हां खिलंदो न, ॻाल्हाईंदो न, तकलीफ़ूं कंहिं वटि न आहिनि, हर इंसान वटि तकलीफ़ ईंदियूं आहिनि, हर इंसान परेशान रहंदो आहे, पर छा उन्हनि परेशानियुनि जे करे जीअण थोरी छॾे ॾिबो आहे। जीअं माण्हू खिले घुमे फिरे ॻाल्हाए ऐं सुठो उथंदो वेहंदो, सुठो ॻाल्हाईंदो ऐं अगरि जेतिरो थी सघे त ॿियनि जी तव्हां मदद कंदो, तव्हांखे दिलि में बि सुकून मिलंदो ऐं हिकु ख़ुशी महसूसु थींदी ऐं तव्हांजे चहिरे ते वाह वाह वाह, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। हिन ॻाल्हि जो मां बि कयो आहियां त सैरिश ईअं हेल्प बि कंदी रहंदी आहे, माण्हुनि जी मदद करण में अॻु भरी रहंदी आहे। इहो ख़्यालु इन जो ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे, मतिलबु हीअ ॾाढी सुठी इन सेंस में मूंखे छोकिरी लॻंदी आहे त हीअ माण्हुनि जी केयर कंदी आहे, उन्हनि जो ख़्यालु कंदी आहे ऐं किथे किथे के माण्हू जिते मुंझी पवंदा आहिनि त उन्हनि खे हेल्प बि कंदी आहे। सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं इन करण सां मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे रूहानी सुकून बि मिलंदो हूंदो। बिल्कुलु बेहद सुकून मिलंदो आहे ऐं उन ई करे त मां वञा थी ख़ूबसूरत थींदी। त ख़ूबसूरत इहो राज़ इहो आहे, काई क्रीम न आहे। माना तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकी माण्हू तव्हांखे पोइ दुआ ॾींदा आहिनि त तव्हां में निखार अची वेंदो आहे, बिल्कुलु तव्हां अञा वधीक माना सुठा थी वेंदा आहियो ऐं ईअं तव्हांजी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थींदो रहे अलाह करे। पर हीअ मूंखे इहो ॿुधायो त इलाही अरसे खां वठी तव्हां टीवी ते मूंखे नज़र न आयो, किथे हुयो, कहिड़ी मुसीबत हुई, छा पिया कयो तव्हां? असल में इरशाद छा थियो, मूंखे आई कावड़। कावड़ अचण खां पोइ मां चयो मां मीडिया खां अलाफिज़ थी कयां। तव्हां त हिकिड़ो वीडियो बयान बि जारी कयो। हा बिल्कुलु, मां आई हुयसि, मां छॾियां थी ऐं बसि मूंखे न ई कमु करणो। बट मूंसां ॻाल्हि मसइलो इहो आहे त मां जेको हूंदी आहियां न, मतिलबु मां स्ट्रेट फॉरवर्ड हूंदी आहियां, साम्हूं ॻाल्हाए छॾींदमि, साम्हूं काई बि ॻाल्हि पसंदि न ईंदी त उहो बि चई छॾींदमि, त घटि माण्हुनि खे मां पसंदि ईंदी आहियां इन शइ में। हर कोई शिकायत कंदो आहे सैरिश त झगड़ालू आहे, सैरिश ईअं। पोइ उन हिसाब में मां चयो यार मां जो कंहिंसां विढ़ा, कंहिंसां बहस कयां, इन खां सुठो मां साइड ते घटि में घटि ॿिया माण्हू त ईज़ी रहनि। पोइ मां सोचियो त ठीकु आहे मां साइड ते थी वञा ऐं मां ड्रामनि खां हर शइ खां मां हलाफिज़ करे छॾियो। ड्रामा करण तव्हां बंदि करे छॾिया? हा, ड्रामा करण मां बंदि कया, रियल लाइफ में अची वियो मां। पोइ वरी हाणे सोचो रियल लाइफ में आहियां त छो न रियलिटी वारो शो करे छॾे माण्हू ऐं सलाम सिंध में वरी पोइ हाणे तव्हां सां गॾु मौजूदु आहियां। अच्छा, ही ॿी वरी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाए न त छॾे त कावड़ में वई, आया बि तव्हां कावड़ में आहियो या कीअं आया आहियो? कॾहिं कॾहिं गुस्सो अची वेंदो आहे, छा थी कयां मां, माण्हू अलाए किथे किथे पुॼी विया आहिनि, फलाणो पोस्ट थी वियो, फलाणो ॾाढो सुठो प्रोग्राम करे थो, मूंखे एॾा जेके आहिनि मूं में एॾियूं सलाहियतूं आहिनि, मां पोइ बि छो वेठी आहियां? पोइ बि मां छो वेठी, आख़िर मूं में मसइलो छा आहे? इन तवाई में आई अथव, तवाई में आई आहे। आख़िर मसइलो छा आहे मूं में, मतिलबु छा आहे सैरिश भुट्टो, मतिलबु छा थी करे सघे? पोइ मां सोचियो छा नथी करे सघे सैरिश भुट्टो। पोइ मां चयुमि छो न, अरशाद वीचारो अकेलो बि आहे, साथ ॾेई छॾींदमि वीचारे जो, अची करे वेही रहे, छो न अचां मां त ईंदसि। सही सही, हूअं मूंखे जेको आहे सो हेॾे होॾे करण जी त माना प्लानिंग न आहे न, कुझु बि थी सघे थो, कुझु बि थी सघे थो, अलाह ख़ैर करे। बहरहाल हर को पंहिंजो नसीब खणी ईंदो आहे। ॾाढी सुठी होस्ट आहे असांजी, हूअं बि तव्हांजो प्रोग्राम बि ॾाढो हिकिड़ो सुठो हलंदो हुयो, द ग्रेट शो।
माना प्रोग्राम में नालो ई ग्रेट हुयो न तव्हां हुन में त ग्रेट नालो बि मां ई रखियो हुयो द ग्रेट शो। अच्छा 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 उहो घणो अर्सो पर तव्हां कयो अल्हम्दुलिल्लाह मां साल हलायो। अच्छा त मां उन हवाले सां अंदाज़ो लॻायां हिते घणा ॾींहं हूंदव त माना तव्हां पुराणो प्रोग्राम साल खनि तव्हां मतिलबु आनियर तव्हांजो रहियो आहे ऐं उहो एक्सपीरियंस तव्हांजो हिते बि तव्हांखे कमु ईंदो। होस्टिंग उहा थोरी डिफरेंट हुई पर हिते वरी थोरो इहो आहे त महिमाननि सां कचहरी थींदी। न न महिमाननि सां कचहरी बिल्कुलु थींदी डिफरेंट बिल्कुलु बि नथो लॻे। मां एॾो ईज़ी आहियां छो जो तव्हां वेठा जाते मूंखे चुप करणो हूंदो मूंखे ख़बर आहे तव्हां पाण ई ॻाल्हाईंदो। न ईअं बि न आहे जिते बि तव्हां मूंखे बि चुप कराए सघो था अहिड़ी ॻाल्हि न आहे पाण हिते हिकिड़ो माना फ्रेंड ई हिन प्रोग्राम खे सुठे तरीक़े सां जिते चुप मतिलबु मां सम्झो हाणे मां ॻाल्हाए थकिजी पई आहियां हाणे थोरो मूंखे रेस्ट खपे त मूंखे ख़बर आहे त इरशाद वेठो आहे इरशाद ॻाल्हाईंदो। ईअं न थींदो तव्हां ॻाल्हाइजो ऐं भरपूर ॻाल्हाइजो ईअं न थिए जो सुभाणे मूंखे कॉलर कोई फोन करे ऐं इहो चवे त तव्हां सैरिश खे ॻाल्हाइण नथा ॾियो एॾो था ॻाल्हायो छो था ॻाल्हायो छो एॾो मथो हणंदा आहियो। असांजे कॉलर एॾा ज़बरदस्त अथव तव्हांखे कॉल करे तव्हां सां त ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा चवंदा त हाणे टाइम ख़तमु न थिए ईअं न त मुंहिंजी कॉल ड्रॉप थिए सैरिश सां बि ॻाल्हाइणो आहे त मूंखे इरशाद सां बि ॻाल्हाइणो आहे ऐं मूंखे जेतिरियूं कॉल्स ईंदियूं हुयूं मुंहिंजे प्रोग्राम में सभिनी जी एॾी मोहबत एॾो प्यार एॾी रिस्पेक्ट मूंखे मिलंदी हुई माशाल्लाह सां। सो इन्हनि ते त ॻाल्हाईंदा रहंदासीं। पाण खे तव्हांखे ईअं महसूस नथो थिए असां इलाही मथो खाई छॾियो इलाही खाई छॾियो इलाही तकरीर पंहिंजी डिगी थी वई आहे। सो मज़ो महिमाननि सां बि तव्हांखे मिलायूं अॼु पहिरियों ॾींहुं हो सैरिश उन करे मां थोरो वधीक ॻाल्हायो तव्हां मूंखे बर्दाश्त कयो तव्हांजी वॾी महिरबानी। नंढड़ी साई वठूं सैरिश पोइ मोटी अचूं त पोइ प्रोग्राम खे अॻिते तरतीब खे वधायूं था। सो नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो जुड़िया रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदी तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया तव्हां असां सां गॾु आहियो जुड़ियल आहियो तव्हांजी वॾी महिरबानी फीडबैक ॾेई सघो था असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था टेलीफोन कॉल बि करे सघो था ऐं असां सां कचहरी बि करे सघो था को गीत को गानो झुंगारे बि सघो था सैरिश भुट्टो बि असां सां गॾु आहियो हुनखे वेलकम बि करे सघो था। मूं त पंहिंजे तरफ़ां वेलकम करे छॾियो आहे तव्हां बि जेकॾहिं पंहिंजो फ़र्ज़ु अदा करणु चाहियो त तव्हां वेलकम करे सघो था। मोज़िज़ महिमान जेकी आहिनि उन्हनि खे वेलकम करणु मुंहिंजी ज़िमेदारी में अॼु शामिल आहे ऐं उन्हनि खे भलीकार चवां थो। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां उन्हनि जो तालुक़ु आहे इंफॉर्मेशन सेक्रेटरी बि आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो ऐं ख़ासि तौर ते सियासी समाजी शख़्सियत बि आहिनि। असांजे प्रोग्राम में हिकु भेरो पहिरियां बि शामिल थी चुकी आहे अॼु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हुन सां कचहरी कंदासीं ऐं हुनखे वेलकम चवंदासीं। रोज़ ख़ान असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो ख़ैरियत सां? बिल्कुलु ठीकु ख़ैर ख़ैरियत सां। मां सिंधी में न ॻाल्हायूं तव्हां सिंधी सिखी आहियो ख़बर आहे सभु नमूना ख़ैर आहे मज़े में आहे मज़े में आहे। अच्छा ज़बरदस्त ऐं तव्हां सां कचहरीअ सिलसिलो जोड़ियूं था थोरी देरि में। ॿी जेका मौज़ शख़्सियत आहे उहा तमामु घणी क़ाबिल एतिराम ऐं ख़ासि तौर ते सोशल एक्टिविस्ट आहिनि। ह्यूमन राइट्स विजिलेंस कमेटी में बि उन्हनि जो पंहिंजो किरदारु आहे ऐं जेको उनजो ख़ानदान आहे उहो तइलीम हवाले सां ॾाढो शानदार उन्हनि जो हिकिड़ो माज़ी रहियो आहे ऐं हाणे बि आहे। इस्लामिया कॉलेज जेको कराची जो आहे उन जेकी बानी आहिनि एम कुरैशी साहिबु जिन क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब सां बि उन्हनि जो तमामु घणो तालुक़ु रहियो ऐं अॼु उन्हनि जी जेका आहे सा ईअं खणी चऊं त उनजे ख़ानदान जी अॼु असां सां गॾु महिमान शख़्सियत हुस्ना कुरैशी असां सां गॾु आहे उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम कैसी हैं जी? ठीक हैं जी बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। थैंक यू आपका। थैंक यू। ऐं उनखां पोइ असांजो ॿियो जेको दोस्त महिमान आहे उहो सुठो तर्ज़िया निगार बि आहे मुख़्तलिफ़ मामलनि ते सुठो ॻाल्हाईंदो आहे ऐं सुठी ॼाण मुहैया कंदो आहे सुठा राया क़ाइमु कंदो आहे ऐं असां बि हुन मां तमामु घणो लाभ वठंदा आहियूं ख़ासि तौर ते एजुकेशन जे हवाले सां या थर जा मामला अॼु बि बेस थींदा मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में ईंदो रहंदो आहे। सिंध टीवी जो असांजो महिमान दोस्त हिन वक़्तु कृष्ण सागर बि असां सां गॾु आहे उनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? फर्स्ट क्लास बहितरीन। वॾी महिरबानी लख थोरा। तव्हांजो असांजो तारुफ़ पहिरियां बि प्रोग्राम हुयो वरी हींअर वरी दोस्ताणो तारुफ़ थी वियो। बिल्कुलु लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो ऐं सैरिश असां सां गॾु हिन प्रोग्राम में छो त तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में पहिरियों भेरो आहियो त तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो छा छा हूंदो आहे असांजे प्रोग्राम में कहिड़ी कहिड़ी वैरायटी हूंदी आहे। सो असां वटि म्यूज़िक बि हूंदी आहे जी बिल्कुलु ऐं सुठा फ़नकार असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा आहिनि ऐं हमेशह जीअं अॼु बि हिकिड़ो सुठो फ़नकार नौजवान रागी असांजे प्रोग्राम में शामिल आहे ऐं उनखे बि असां भलीकार चऊं था ऐं गॾोगॾु उस्ताद मोहरम नाज़ खे भलीकार चऊं था। ॿई दोस्त असां सां गॾु आहिनि ॿिन्ही जी वॾी महिरबानी जेकी असां सां गॾु आहिनि लख थोरा कलाम थोरी देरि में नौजवान खे ॿुधूं था हुनजो तारीफ़ तव्हांखे पोइ थो करायां मां तव्हां सोचींदो हूंदो केरु आहे इहो तव्हांखे पोइ सरप्राइज़ ॾियां थो। सो रोज़ खान भी असां सां गॾु आहे। रोज़ खान क्या मसरूफ़ियात हैं आजकल आपकी क्या चल रहा है ज़िंदगी में? आजकल तो बस वही हम काम कर रहे हैं। मैं भी ह्यूमन राइट्स की मेंबर हूँ
और मुख्तलिफ इलाकों में इस वक्त हम लोग काम कर रहे हैं, क्योंकि इंसानी हकूक़ पे काम इसलिए ज़्यादा ज़रूरी हो गया है क्योंकि जितना जा रहे हैं उतने देख रहे हैं कि मसाइल बहुत ज़्यादा हो चुके हैं। और वक्तन फ़वक्तन हमने कुछ इलाकों में इस वक्त विज़िट किया तो हमें बड़ा अफसोस हुआ, जितना इंसानी हकूक़ पे पाकिस्तान को जितना ज़्यादा उस पर सिस्टम होना चाहिए उतना सिस्टम हमें नज़र नहीं आया है। सही। तो मैं अपने जितने भी मिनिस्टर्स हैं और जितने हमारे सीएम हैं उनको भी चाहूँगी कि इस कमेटी को और ज़्यादा फ़ाल की जाए ताकि हम और मज़े से काम कर सकें, क्योंकि बाज़ दफ़ा ये होता है हमें बड़ा अच्छा सपोर्ट मिल रहा है, अल्लाह का शुक्र है कि बड़ा अच्छा सपोर्ट है, लेकिन फिर भी हमें बहुत तेज़ी से, क्योंकि मसाइल बहुत ज़्यादा हैं। जिन इलाकों में मैं जा रही हूँ बहुत छोटे इलाके हैं और उधर ज़्यादा आपको पता है छोटा इलाका तो मसाइल भी ज़्यादा, कभी वो मंशियात की वजह से बच्ची मर रही है तो कभी उसके साथ अल्लाह ना करे उन इलाकों में जना हो जाता है और पता भी नहीं होता, वो बच्ची कहना भी नहीं चाहती है, और अल्लाह ना करे कत्ल हो जाता है और जुल्म है, यानी कि तेजाब गर्दी ये मेरे ख्याल से आम हो चुकी है। तो मेंबर्स तो हम माशाल्लाह बहुत अच्छे हैं, लेकिन काम भी कर रहे हैं, लेकिन हमें और ज़्यादा ताकत की एक ज़रूरत है ताकि हम जितना आपने देखा ना बाहर ममालिक में अपने ह्यूमन राइट्स के कार्ड को बड़ी अहमियत दी जाती है, तो इसी तरह पाकिस्तान को भी चाहिए हुकूमत को कि उसको और इदारे को और ज्यादा तेजी से उसको और ताकत दे ताकि हम और अच्छा काम कर सकें। अच्छा हुस्ना जी, आप बताएं कि कौन से चैलेंजेस दरपेश हैं, खासतौर पर ह्यूमन राइट्स विजिलेंसी कमेटी में हैं आप, तो बहुत सारे मसाइल हैं वैसे भी, तो किन मसाइल को आजकल फेस किया जा रहा है? हम लोग मेनली काम कर रहे हैं औरतों पे और बच्चों पे। एजुकेशन जो मैं देखती हूँ इंटीरियर में जो हम देख रहे हैं, ठट्टा, पूरी ठट्टा में मैं वर्क कर रही हूँ और रोज़ खान भी कर रही है, वहाँ पे अंडर विरजी कोहली कर रहे हैं हम काम। जहाँ भी हम फंसते हैं विरजी कोहली से हम एडवाइस लेते हैं और हम सॉल्व करते हैं मसला। लेकिन लॉ जो है, लॉ तो बने हुए हैं, वुमेन राइट्स, चाइल्ड राइट्स, हर चीज़ पे, लेकिन लॉ को इम्प्लीमेंट नहीं हो रहे हैं। कोई ऐसा होना चाहिए कि हर पुलिस डिपार्टमेंट में कोई लेडी फीमेल नहीं है ठट्टा में, अच्छा, फीमेल पुलिस ऑफिसर नहीं है। तो जब ये औरतें जाती हैं अपनी कंप्लेन लेके तो वहाँ पे उनको इतना ज़्यादा इम्पोर्टेंस नहीं दी जाती है एज़ कम्पेयर टू मैन, कि जब आदमी जाता है FIR होती है या कोई कंप्लेन होती है उसको ज़्यादा इम्पोर्टेंस दी जाती है। तो औरतें ज़रूर होनी चाहिए थाने में, लेडी पुलिस इज़ वेरी इंपॉर्टेंट। सही वो मामलो आहे, मसलो आहे, पाण वटि ॾिसो न कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जी का गिरफ़्तारी बि मतलब अचे थी या औरतुनि जे हवाले सां जेकॾहिं अहिड़ो कुझु थिए थो त पोइ पुलिस वारा जेकी दोस्त आहिनि असांजा मर्द ज़राती जीअं भेण चए पई त वुमेन पुलिस हुजणु घुरिजे, बिल्कुलु हुजणु घुरिजे। ऐं काई अहिड़ी शइ थी सघे जंहिंमें पुलिस अगरि आहे उनमें लेडीज़ पुलिस आहे त उहो उन्हनि सां आराम सां पंहिंजी ॻाल्हि पंहिंजो मसलो उन्हनि खे ॿुधाए सघे। ऐं मेल जेका है माना इज्जत आबरू जो बिगड़ो, माना यहाँ कुछ पर्सनल मैटर्स भी होते हैं। हमारा मुसलमान है और हमारे मजहब में भी कहा है कि अगर औरतों के मसले हैं तो वो ढक के छुपा के सुने जाए, औरत ही औरत का मसला जान सकती है, ज्यादा कंफर्टेबल होती है। सही ऐं अदा कृष्ण सागर साहब तव्हां ॾियो हाल भला थर जी ख़ासि तौर ते तालीम ते पाण पहिरियां बि फोकस कयो होसीं, ऐं हाणे छा सूरत हाल आहे स्कूल वग़ैरह? हाणे त हूअं त कोविड जी सूरत हाल आहे, तालीम इलाही तबाह आहे, मतलब तालीम मुश्किलात जो शिकार है, पाण भी तड़ा ईअं माना इन हवाले सां तड़पूं था त स्कूल कॾहिं खुलंदा? बेहतरीन टॉपिक। पोइ बि माना थर जी सूरत छा आहे इन हवाले सां सरसरी छा आहे? ॾिसो, मां हमेशा तव्हांजे प्रोग्राम में या ॿिए प्रोग्राम में जॾहिं बि ईंदो आहियां, मुंहिंजो मेन मोटो हूंदो आहे त वधि में वधि जेकॾहिं ॻाल्हाइजे त तालीम ते ॻाल्हाइजे। जंहिं क़ौम में जेकॾहिं तालीम जी कमी आहे त मां सम्झंदो उन ई क़ौम जी तरक़ी नामुमकिन आहे। सभ खां डिपार्टमेंट, तालीम जे डिपार्टमेंट ते कमु थियण जी ज़रूरत आहे। मुख़्तलिफ़ NGOs कमु कनि थियूं, पर जेके असांजा इदारा कमु कनि था उन्हनि खे अञा घणो कमु करण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते हिन वक़्त में ग्लोबली हिकिड़ी जेका कोविड जी जेका लहर आई आहे उनमें मेनली जेको नुक़सानु थियो आहे वधि में वधि उहो थियो आहे तालीम जो। सिहत जो जेकॾहिं थियो आहे त मां सम्झां थो उनखां बि वधीक तालीम जो नुक़सानु जेको उहो वधीक इम्पॉर्टेंट रखे थो कंहिं मुल्क जे लाइ। जेकॾहिं तालीम जो नुक़सानु थींदो त तव्हांजे हर मामले में, हर फील्ड में तव्हांखे नुक़सानु थींदो, छो त तालीम ई दौलत आहे। तालीम सां तव्हांखे अवेयरनेस ईंदी। बिल्कुलु ईअं आहे। तालीम खां तव्हां ॾिसो जंहिं मुल्क में तालीम आम आहे ऐं तालीम सुठी आहे उन्हनि मुल्कनि सभिनि तरक़ी कई आहे। पाण वटि हिते
कोविड जो जेकॾहिं लहर आई आहे, जेकॾहिं उनजी वैक्सीनेशन जे लाइ मां सम्झां थो त 2-3 शहरनि में थोरी घणी अवेयरनेस आहे। बाक़ी ॿारहाड़ी में अवेयरनेस किथां आहे? उहे माण्हू वैक्सीन करण जे लाइ तयार ई न आहिनि। त जेकॾहिं तालीम सुठी हुजे हा त उनखे अवेयरनेस हुजे हा, पाण उहे वरी ॿियनि खे जंहिंखे घटि तालीम आहे उन्हनि खे अवेयर करना। अच्छा, असां वटि वरी हिकिड़ो मामिलो ॿियो बि आहे सर, त असां वटि इहा ॻाल्हि आहे, पाण नथा ॾिसूं त हिन मां फ़ाइदो कहिड़ो पवंदो, पाण मुस्तक़बिल पंहिंजी सिहत जो कहिड़ो फ़ाइदो पवंदो। हा, जेकॾहिं उन्हनि खे हाली को अहिड़ो तकड़ो को फ़ाइदो जेकॾहिं ॾियूं त वैक्सीन बि कराईंदो, तव्हांखे 3000 ॾींदा त हर को कराईंदो। लाइन ख़तम ई न थींदी। असल में उनमें असांजो पंहिंजो कसूर आहे। मां कॾहिं कॾहिं ॾिसंदो आहियां, जीअं हाणे रमज़ान शरीफ़ जो महीनो हुयो त मां ॾिठो त पंहिंजो पाकिस्तान अलाह जे करम सां ज़कात में सभ खां टॉप लिस्ट मुल्क आहे जेका ज़कात ॾियनि था। तमामु सुठी ॻाल्हि आहे ज़कात ॾियणु ऐं ग़रीबनि जी हेल्प करणु। त मां ॾिसंदो आहियां मुंहिंजो पंहिंजो मोटिव इहो त पंहिंजी क़ौम खे तव्हांखे तरीक़ेकार चेंज करणु खपनि। हुननि जी आइडियालॉजी तव्हांखे तव्हां पंहिंजा अहिड़ा आइडिया ॾियो जंहिंसां हुननि में उहा शइ, जीअं हाणे तव्हां ॾिसो सॼे मुल्क जा गदागीर अची कराची में रमज़ान पूरे में सही तव्हांखे कंहिं सिग्नल ते 100 खां वधीक माण्हू मिलंदा। इहा हिकिड़ी लानत आहे मुल्क जे लाइ यार। तव्हां हुननि खे आदत विझो था। तव्हां ॾिसो सैलानी वेलफेयर आहे, खाधो खाराइणु, ग़रीबनि जी हेल्प करणु, इहा सुनत आहे, सुठी कमु आहे। लेकिन असांजे नौजवाननि जी रश लॻी पई आहे उते। नौजवान छोकिरियूं छोकिरा लाइन में बीठा आहिनि मानी जे इंतज़ार में। मुंहिंजो ख़्यालु इहो त जेके उहो ख़र्च ज़कात जा पैसा उन्हनि ते ख़र्च थियनि था, उन्हनि पैसनि मां तव्हां इंडस्ट्रियूं आणो, असां कल्ह बि जेके मुस्तहिक हुजनि तव्हां उन्हनि खे खाधो ॾियो, जेके लाचार हुजनि तव्हां ओल्ड एज ठाहियो। जेकी हेल्प वठण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे ईअं थी थो वञे त मुफ़्त में जेकॾहिं कोई उन्हनि खे का हेल्प करे थो छॾे, आदी थी था वञनि। चवनि था हाणे वरी साहिब खे चवंदो वरी 5000 मिली वेंदा, छा जो कमाइणो, छा जी ॻाल्हि आहे, किथों न किथों हेल्प थी वञे त पोइ आदी थी था वञनि। हिननि जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त वाकई में हिननि खे कुझु न कुझु अहिड़ो कुझु करणु घुरिजे जंहिंमें उन्हनि नौजवाननि खे उन्हनि खे जॉब मिली सघे। ऐं उन्हनि खे जॉब मिली वेंदी त हो कंहिं लाइन में न बीहंदा मानी, हो पंहिंजो कमाए करे पंहिंजे घर में हर शइ करे सघंदा। पर हाणे माज़रत सां हिकिड़ी ॻाल्हि त इमरान ख़ान साहिब चए थो बाबा लंगर खाना खोलियो ऐं इहे सिलसिला हुजनि त पोइ कीअं थींदो आहे? ॾिसो, ख़ाली इमरान ख़ान जो कसूर न, हर माण्हू खे पंहिंजे हिसे जो ॾीओ ॿारणो पवंदो। ठीकु आहे न, काफ़ी कम सुठा बि आहिनि पर असां उनखे इम्प्लीमेंट ग़लति तरीक़े सां करियूं था। ठीकु आहे न, कंहिं किथे पोस्टिंग थिए थी, जीअं हाणे अधी ॻाल्हि कई त हर इदारे में उते पुलिस कांस्टेबल में का फीमेल न आहे। इहा कोताही कंहिंजी इदारनि जी कोताही आहे न, इहा कोई इमरान ख़ान जी कोताही न आहे। हर इदारे में जेको चीफ वेठो आहे, असां बट इहो आहे बसि कंहिंजे सोच ते असां कंहिं माण्हू खे सुठी वॾी नौकिरी ॾेई था छॾूं। असां ख़ुशामद पसंदि माण्हू आहियूं। कल्ह हिकिड़ी सोशल मीडिया ते पिक्चर वायरल मां ॾिठी, पुलिस जो हिकिड़ो चीफ आहे, उहो वरी हिकिड़े उन सां को वॾेरो मिलण वञे थो त पंहिंजी कुर्सी हुनखे ॾिए थो। अरे ख़ुदा जा बंदा, उन इदारे जो चीफ तूं ऐं कुर्सी तूं हुनखे ॾींदो छो? ख़ुशामंद आहे त मुंहिंजी नौकिरी ट्रांसफर न कराए छॾी, ईअं न थियणु खपे। ख़ुदि मुख़्तियारी हुजणु खपे त पोइ सही। उसना जी खास तौर पर ठट्टे की बात हो रही थी, हम ठट्टा में क्या आपका वो प्रोग्राम चल रहा है? आप बता रही थी कि वहाँ पर बड़ी मतलब वो एक जबरदस्त तरीके से आपने वो सारी नजरसानी की हुई है। जी, एक्चुअली कुछ गांव हैं जिनको हम लोग करते हैं, पंपास लड़ाई वड़ाई का कोई चक्कर हुआ था ठट्टा जी? एक्चुअली वो जमीन पे मेरे दादा जो थे वो बानी पाकिस्तान में से हैं, मिस्टर एम कुरैशी साहब। तो उन्होंने 50s में अयूब खान के टाइम पे हमारा नमक का कारखाना था, जो उस जमाने में सब में बड़ा कारखाना होता था। तो ये लोग आते थे जब आफ्टर पार्टीशन, तो वहाँ कच्छ से और जितने कोली हिंदू बरादरी जितनी भी है और जितनी कास्ट है, ये मेघवाड़ और जो भी हैं, तो वो मेरे दादा की अंडर प्रोटेक्शन पे वहाँ पे बैठते थे। सही। तो फिर वो उस वक्त से वो बैठे हुए थे हमारे नमक के कारखाने में भी। तो क्योंकि हमारे फैमिली डिस्प्यूट भी है, तो उस लैंड में तो एक एडवोकेट है जो उसको देखता है एक पार्टी की साइड से। तो उन्होंने उसके ऊपर वो हिंदू कम्युनिटी को एक तो पहले हमारी ज़मीन से निकाल दिया, ज़बरदस्ती उनको ज़मीन से बेदर कर दिया जो मेरे दादा ने दी थी उनको। अच्छा। और उनके क्वार्टर्स तोड़ दिए, फिर उनके ऊपर झूठे केसेस कर दिए, फिर क्या कहते हैं औरतों को छेड़छाड़, फिर औरतें कंप्लेन करी थी 6 मंथ से, कोई सुन नहीं रहा था उनकी। तो एज ए सोशल एक्टिविस्ट मैंने जाके उनको राशन और चीज़ें जो उनको थी, कि मेरे डैडी क्योंकि 2 दफ़ा चेयरमैन रह चुके हैं ठट्टा के, तो मैं अब उनको सारी चीज़ें समझा रही। अफसोस तो ये कि वो हिंदू कोली बरादरी जो है वो कितने सालों से झाड़ियों में रह रहे हैं, केकड़े पकड़ते हैं, उनका ये काम है, बहुत ही गरीब लोग हैं। जिंदगी बदल
हाँ जी, तो अब मैं उनको समझा रही हूँ लॉज और वुमेन राइट्स और चाइल्ड राइट्स ये सिर्फ कराची शहर तक लोगों को पता है, गांव में इंटीरियर में इनको कुछ नहीं पता, उनको सिर्फ रोटी पता है कि रोज कैसे खाना है और कैसे कमाना है। 200 बच्चे हैं उस गोट में, वहाँ पे उन्होंने मोहब्बत में अपने गोट का नाम भी हुस्ना बच्चू कोहली कर दिया। अच्छा। क्योंकि मैं उनके लिए वर्क कर रही हूँ, इतना सपोर्ट कर रही हूँ कोर्ट में। फिर मैंने अब उनको सारे वर्कशॉप्स किए हम लोगों ने, हमने उनको बताया है कि भाई कोर्ट में कैसे जाते हैं, एसएचओ को कैसे मिलते हैं, अगर एसएचओ नहीं सुनता तो सीधा एसएसबी के पास सुजुकी भर के पहुंच जाओ। मतलब क्या करें, अपनी आवाज उठाना सीखो, प्रेस क्लब के बाहर कैसे जाते हैं, बैनर कैसे बनाते हैं, अपनी आवाज उठाना सीखो, रोड पे आना सीखो। औरतें खड़ी हो अपने हक के लिए, अपने राइट, वरना वो पीछे ही रेप होती हैं, पीछे ही जबरदस्ती किडनैप कर ली जाती हैं, जबरदस्ती कन्वर्ट होती है मुस्लिम। इसमें भी एक केस ऐसा है हमारे में भी। फिर उसके लोकल जो वडेरे जो लोकल लोग होते हैं वो मसला सॉल्व करते हैं, फिर वो लड़की वापस लाते हैं, पुलिस तक ये बात पहुंचती नहीं है। तो ये चीजें हो रही हैं जिसमें हमारा मजहब तो ये नहीं सिखाता कि जबरदस्ती किसी को मुसलमान किया जाए। सही बात है, सही तो बात। कोशिश यही है कि मोहब्बत से उनकी चीजें, उनकी मंदिर जला दिए गए उनके, तो हम कंप्लेन की उन्होंने सब कुछ, तो अब चल रहा है। रोज खान हमारे प्रोग्राम में आई थी पिछली मरतबा, आपकी बड़ी तारीफ की थी उन्होंने। जी, रोज खान मेरे साथ ही होती आज लग रहा है कि आप बाकायदा काम कर रहे हैं। नहीं, रोज खान इज जस्ट लाइक अ सिस्टर। और मैं तो अमेरिका से आई आफ्टर 26 इयर्स, पाकिस्तान में तो सारा जो लोकली जो गाइड किया है वो रोज ने ही मुझे गाइड किया। माशाल्लाह, एक तो इमरान खान है, ये रोज खान है। रोज खान मैं सोशल एक्टिविस्ट तो किसी पार्टी से वो कोई नहीं है, लेकिन ये जैसे इन्होंने कहा कि इदारे के जो लोग हैं अगर अपनी जॉब सही कर लें, तो जैसे एक थानेदार से लेके सिपाही से लेके एक मुंशी जो है उधर का मुंशी भी अगर अपनी जॉब सही कर ले तो सारी पुलिस डिपार्टमेंट सही चाहिए इंफॉर्मेशन। नहीं रोज खान, मसला ये है कि आजकल जो सबसे ज्यादा बोली जाने वाली जुबान है ना, वो मतलब की जुबान है, मतलब के बगैर कुछ होता नहीं। तो ये सारे मसाइल इस वजह से भी क्रिएट होते हैं कि भाई हमें क्या मिलेगा, हमें क्या मिलेगा। असल में वही कहते हैं ना, वो मफाफत अमल तो यहीं पर होना है, एक दिन तो आएगा सबके सामने। लेकिन काम तो जरूरी है ना। अब जिस तरह हम गांव-गांव घूम रहे हैं और हमें बड़ा अफसोस भी हो रहा है ना, क्योंकि वहाँ हम जब जाते हैं तो वो नंगे पाँव, कब तक नंगे पाँव, नंगा सर, नंगा वो बच्चा, कब तक, आखिर कब तक? कुछ तो चेंजिंग आनी चाहिए ना। अब तो वो इमरान खान ने भी एक नारा लगा दिया था तब्दीली, उसकी तब्दीली तो हमें नजर नहीं आई। तो अब हमें वाकई एक अच्छी वाली तब्दीली चाहिए, अच्छी हुकूमत भी। यकीन करें जिस तरह मैंने इन दिनों में हालातों में देखा, अच्छी अच्छी फैमिलीज जिस तरह रोडों पर आ चुकी हैं, ताजिर बरादरी बर्बाद है, कुछ हालात अच्छे नहीं है। आपने यकीन करें कि रमजान के महीने में मैंने ऐसी ऐसी फैमिलीज को देखा कि मैं नहीं बयान करती हूँ कि वो राशन ले रही थी चुपचाप, और वो कभी लेने वाली नहीं थी, वो देने वाली थी। आप तो इमरान खान साहब ने तो उनको ऐसा कर दिया कि वो लेने वाली हो गई। सही बहुत हद तक महंगाई हो गई। मैं तो कहती हूँ सबसे पहले महंगाई कम की जाए। बस वो तो खत्म होगी नहीं, बढ़ती जा रही है। किशन भाई जी गाल पे निकती तो ये हालात थर जा करें बदल थर में आऊं ॾिसां थो त NGOs भी कम कन पियूं, मुख़्तलिफ़ इदारा भी पंहिंजे वसाहिर वसां घटाइनि कोन था, हमेशा सदाईं उते को न को पहुची वञे थो ऐं थरी माण्हुनि जी कान का हेल्प थिए थी, या ईअं टूर वारा माण्हू आहिनि था रस्ते में भी उन्हनि खे कुझु न कुझु ॾियनि था। इहे हालात करें भला छा थींदो? सभु पंहिंजे तरीक़े सां कोशिशि कंदा, पोइ उई आहे त हालात जे चेंज थियण जो दारो मदार जेको आहे हर फ़र्द पाण ते बि आहे। अच्छा, असांखे हर हिकु पंहिंजे पाण में अंदर में जाती पाइणी पवंदी। तव्हां अॼु जे मां त वधि में ज़रूरी न, अॼु जो जेको नौजवान आहे न, इहो त चलो हिन वक़्त में जंहिं नमूने हालात हाणे चेंज थियनि था दुनिया में, त हाणे तो बिज़नेस जा हालात चेंज थियनि था, एजुकेशन जा हालात चेंज थियनि था, पंहिंजी सोच खे बदिलाइणो पवंदो हर फ़र्द खे। हिकिड़ो नौजवान आहे जेकॾहिं उहो हर फ़र्द पंहिंजी सोच चेंज करे त असांखे पंहिंजी फैमिली खे कहिड़े नमूने सां जेको सो अॻिते खणी हलणो आहे। हींअर जेकॾहिं कोविड जी लहर आहे त हिन कोविड में तव्हांखे जीअण सिखणो आहे। इन ते पाण अञा कंटिन्यू ॻाल्हाईंदासीं। वो मूंखे लॻे तव्हां बोर था तो सॼी साई वठां तव्हांजो पहिरियों प्रोग्राम आहे, मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे। तव्हां सुठो ये पुछा आहे माना पंहिंजे लेखे लॻा पिया आहिनि, मूंखे कोई पुछा ई नथो करे छा पिया कराए। तव्हां खां पुछा कयूं था हाल वाल, ऐं तव्हांखे बि मौक़ो ॾींदासीं ॻाल्हाइण जो, पर हिन ॾींहुं साई वठूं था। साई तव्हां वठो हाणे। सलाम सिंध प्रोग्राम में नालो अथव, इहो ख़बर आहे, कंहिंखे ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे। जी व्यूअर्स, असां सां गॾु गेस्ट मौजूदु आहिनि ऐं असां सां गॾु हिकिड़ो सिंगर बि मौजूदु आहे ऐं यकीनन क्वेश्चन ऐं सभु शयूं एतिरियूं आहिनि, सीरियस पिया हले त वापसि अची सॉन्ग बि ॿुधंदासीं ऐं घणी सारी कचहरी भी करनी है, शाह सां गॾु भी करनी है ऐं इन्हनि खे मूंखां सवाल भी पुछना है। सो केॾा न वञो, वापसि अचूं था पिया हिकु नंढड़े ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मौजूद महिमान असां सां गॾु आहिनि ऐं बिल्कुलु इरशाद मौज़िज़ महिमान असां सां गॾु आहिनि ऐं उहे मौज़िज़ ई आहिनि ऐं पर मां हिकिड़ी शइ चवणु चाहींदमि हिकु रिक्वेस्ट आहे त तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे रिक्वेस्ट न कयो तव्हां हुकुम कयो छा करिणो आहे छा करिणो बसि आहे न थोरो आहिस्ता आहिस्ता ऐं कचहरी त तव्हांजी हलंदी रहंदी उहे ई सुवाल जवाब हूंदा त मुंहिंजी दिलि थी चए त मां हिकिड़ो सॉन्ग ॿुधां ऐं असां सां गॾु तव्हां भले मोबाइल में हलाए ॿुधो असां कचहरी कयूं न न असां सां गॾु सिंगर मौजूदु आहे असां सां गॾु आहे मौजूदु अमान अली फनकार मौजूदु आहे छो जो थींदो आहे न म्यूज़िक जेका आहे उहा रूह जी ग़िज़ा बि हूंदी आहे त मूंखे सॉन्ग ॿुधणो आहे ताकी थोरी मां फ्रेश थियां उन खां पोइ मां बि सवाल कंदसि वाह वाह अमान अली ॾाढो सुठो सिंगर आहे ऐं अॼु असांजे प्रोग्राम में आयो आहे त पोइ तव्हांजी राय खे मद्देनज़र रखी करे कचहरी पोइ था कयूं पहिरियां ॿुधूं था कलाम साईं तव्हांजी इजाज़त आहे मौजूद महिमाननि खां इजाज़त वठो लाज़मी आहे सो अदा अमान वाह वाह कॾहिं करी तू फिटाइण जी तभी तो सान भाए वेंदासी हिकु दर्स वफ़ा जो असी यार पढ़ाए वेंदासी तू जियां भी हली तू जियां भी चली तुझी का भी शिकायत कान कभी हो काबे दे भला किया पैर कबाई मान बचाए वेंदासी जॾहिं खां छॾियो थी खिलियो यार नाया जॾहिं खां छॾियो थी खिलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया जॾहिं खां छॾियो थी खिलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया है जॾहिं खां छॾियो थी खिलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया
पले पाण वे तू भलियो यार नाया ओ पले पाण वे तू भलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया है जॾहिं खां छॾियो थी खिलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया समल्ला वफ़ाऊं कयूं से सॼे जग जुतोले गिलाऊं खयूं से केॾियूं शमसमल्ला वफ़ाऊं कयूं से सॼे जग जुतोले भलो पोइ बिचे थो हलियो यार नाया ओ भलो पोइ बिचे थो हलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया ओ जॾहिं खां छॾियो थी खिलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया कसम सां त तोखे भुलियो यार नाया वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो तव्हां पिया चओ त मां जॾहिं खां छॾियो छॾियो खिलियो यार नाया पर सॼे कलाम में था खिलो पिया इहो छा सीन हुयो बाबा इहो हिकु सीन इहो आहे त दिलि अंदर में ॾुखायल रहे थी पई पर मुल्क मुख ते सजायल रहे थी बिल्कुलु ऐं भाउ जो ज़बरदस्त तव्हांजो आवाज़ माशाअल्लाह ऐं ॾाढो सुठो कलाम तव्हां ॿुधायो सो कचहरी बि असांजी हाणे स्टार्ट कंदासीं जेके मौज़ू आहिनि जेके मसला आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हाईंदासीं स्टार्ट आहे कंटिन्यू कंदासीं हाणे हा कंटिन्यू कंदासीं सो अॼु तव्हां थोरी देरि पहिरीं ॿुधायो थर जे हवाले सां मसलनि जे हवाले सां त मां जेतिरो विज़िट कयो आहे थर में ऐं या जेतिरियूं शयूं मां ॿुधियूं आहिनि ॾिठियूं आहिनि त काफ़ी सारो पहिरियों खां कमु थियो आहे उते ऐं काफ़ी एजुकेशन जे हवाले सां बि कमु थिया आहिनि प्लस में उते जीअं रोड रस्ता आहिनि काफ़ी सारी शयूं आहिनि अञा अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको उते थियणु घुरिजे अञा कहिड़ियूं शयूं आहिनि जेके रहियल आहिनि ॾिसो रोडनि ऐं रस्तनि जे हिसाब सां क्रेडिट वञे थो डिपार्टमेंट्स खे त इन्हनि पूरे सिंध में रोडनि जो हाल काफ़ी बहितर पहिरीं खां थी वियो आहे ठीकु आहे जेके सुठियूं ॻाल्हियूं हुजनि उन्हनि जी तारीफ़ बि करणु खपे ज़रूरी न आहे त हर इदारे में सभु कमु ग़लति आहिनि के इदारा जेकॾहिं चङो कमु कंदा उन्हनि जी तारीफ़ बि पाण खे करणु खपे छो त हीउ मुल्क पंहिंजो आहे ऐं उन इदारनि जी साराह करणु खपे रोडनि रस्तनि जे हिसाब सां त बहितरीनु कमु थियो आहे पूरे सिंध में हर तरफ़ रही ॻाल्हि तरक़ी जी तव्हां चओ था थर जी या ॿिए किथे जी त मां हमेशह ज़ोर ॾींदो आहियां त सिर्फ़ु इदारनि ते रिलाए करणु न खपे पंहिंजे हिसे जो ॾीओ बि ॿारणु खपे हाणे जेका दुनिया में जेका ग्लोबली चेंजिस अचनि थियूं जीअं हाणे हींअर कोविड जी लहर आहे उन में जेकॾहिं एजुकेशन जो वधि में वधि नुक़सानु थियो आहे त उन में असांखे इन ई कोविड जे माहौल में ई पंहिंजो पाण खे उजागरता मुहिम जी शुरूआति करणी पवंदी हर घर जे फ़र्द खे त मां पंहिंजी फैमिली खे हाणे इन ई कोविड में मूंखे बिज़नेस बि करिणो आहे घर बि हलाइणो आहे स्कूल जे ॿारनि जी स्कूल बंदि आहे त उन्हनि खे ऑनलाइन क्लासिस बि ॾियणा आहिनि असां ते बि फ़र्ज़ लागू थियनि था असां जेकॾहिं पंहिंजे फ़र्ज़ खां क़ाइल हूंदासीं त असां सिर्फ़ु डिपार्टमेंट्स ते त रिलाए करे ई कोन था सघूं डिपार्टमेंट्स जो कमु इहो हूंदो आहे त तव्हांखे अवेयरनेस ॾियणु खपे मां इहो चवंदुमि जेकॾहिं थर आहे या ॿिया जेके असांजा पोइते पियल इलाइक़ा आहिनि जिथे तरक़ी जी शरह तमामु घटि आहे त उते ऑनलाइन क्लासिस जो हुजणु कीअं पॉसिबल आहे
कंहिं ग़रीब वटि खाइण जे लाइ बल्कि अटो न तव्हां आहे त- त उन्हनि वटि ऑनलाइन क्लास जे लाइ मोबाइल ऐं वाईफाई जो सभ खां पहिरियां त उते त टावर त लॻण घुर्जनि, उते त कुझु आहे ई कोन, त आहे ई सिग्नल्स न। किथां ईंदा जो ऑनलाइन थी था बिल्कुलु पवनि। उन जा तव्हां बि गवाह आहियो त असांजो डिपार्टमेंट पहिरीं इहे कमु जेको इम्प्लीमेंट करण जे लाइ चवनि था त उहे पहिरीं सोचनि त असांजो इहो इम्प्लीमेंट कमु कीअं थींदो। उहे फैसिलिटियूं उते अवेलेबल न आहिनि। असां वटि इहो आहे लाइट जो तव्हां इंटीरियर में जीअं गर्मियूं शुरू थियनि थियूं 12 कलाक लाइट न आहे। सही अॼु असां 1950 खां ॿुधंदा अचूं था लाइट जो बहिरान, लाइट जो बहिरान, चीनी जो बहिरान, चीनी जो इन ई मसइलनि में मुंझा पिया आहियूं। मां ॿ चार ॾींहं पहिरियां पुराणी अख़बार ॾिठी 1972 वारी, उन में बि इहो लिखियलु हो चीनी का बोरान। चीनी का असां अटे चीनी ऐं लाइट मां जंहिंजो बुनियादी असां वटि खोट ई न आहे। सही सही। जेकॾहिं असां उन ते सही कमु करियूं त इन्हनि शयुनि जी त असां पाण पैदा करियूं था, इन्हनि जी खोट असां वटि छो थिए। पर ऑनलाइन खे छॾे हाणे वरी सिलसिलो ॿियो आहे त आन खे कटियो, बाक़ी लाइन में बीह रहो। लाइन में हा बसि ईअं थिए थो, पर इहा शइ इहा लत ख़राबु आहे। सही सही। इहा लत ख़राबु आहे। ॾिसो हर हिसे खे जीअं असां पंहिंजी तरह सां ॻाल्हि करियूं त जेकॾहिं तव्हां हींअर ॿाहिराड़ी जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि में तव्हां ऑनलाइन तालीम नथा ॾेई सघो त उते कोविड वोविड जो रेशो बि घटि आहे। छो उते जी लाइफ स्टाइल जेका आहे हूअं ई जेको सो उस पवे थी घरनि ते, सही। ऐं ॿार ईअं ई घुमनि था ॿाहिरि उस में हलनि था, उन्हनि वटि को अहिड़ो उन्हनि वटि एतिरो स्प्रेड न थियो आहे अञा कोविड। त उते जेकॾहिं स्कूल आहे इंडिविजुअली जेके NGOs आहिनि उन्हनि जो बि कमु आहे। बाक़ी गवर्नमेंट सतह ते जेकॾहिं NGOs कुझु सुठियूं स्कूलूं हलाइनि थियूं। कॉल आई आहे हिकिड़ी, उनखे शामिल कयूं, कॉल खे शामिल कयूं, पोइ कचहरी कयूं था। सलमा जी कॉल आहे हैदराबाद खां। ओके वठी वठो, तव्हां त कॉल वठंदा आहियो पहिरियों हाँ बिल्कुल। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक आहियां। आदि सलमा तव्हां कीअं आहियो? जी मां बिल्कुल ठीक आहियां। तव्हां छा कंदा आहियो? जी आऊं बस हाउस वाइफ आहियां। ओके माशाल्लाह हाउस वाइफ आहियो त ॿार तव्हांजा ॾाढा परेशान कंदा हूंदा हिननि ॾींहंनि में जो स्कूल सब बंदि आहिनि। हेलो जी हेलो, मां गानो ॿुधाइणु चाहींदमि। जी ॿुधायो। अच्छा जी जी ॿुधायो। जी कोई भी ॿुधायो। कोई भी ॿुधायो। लगी तो प्यार जे काबिल भली महबूब मारा करे, ओ लगी तो प्यार जे काबिल भली महबूब मारा करे। वाह 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 वाह। ठीक है ना? वाह वाह। थैंक यू सो मच। अल्लाह वो कंफ्यूज थी वई त ई माना आवाज ॿियो आयो आहे, छो हूअं त इरशाद ॻाल्हाईंदो आहे। हाँ हाणे कहिड़ो गानो ॿुधायां? अचानक सां ई कहिड़ी मां ये फोन खणी वरितो आहे। बिल्कुल जी। अच्छा मुझे आपसे पूछना था कि जी मैम उसना जी आपसे मुझे ये पूछना था कि आपके लिए मैंने सुना है आपने बहुत ज़्यादा काम किया है थर में, और बहुत ज़्यादा चीज़ें ऐसी हैं जो हम वहाँ पर आपने क्रिएट की हैं, तो वो आप हमें बताना चाहेंगे? मैंने तो विरजी कोहली से गाइडेंस लेके, जहाँ उन्होंने कहा जो गांव आबाद नहीं थे उनमें सबमर्सिबल पंप, स्कूल पे सर्वे और स्कूल कराना, ये चीज़ें की हैं। मेनली तो मुझे अफसोस उस बात का हो रहा है जो 45 मिनट्स अवे कराची से है टाउन ढाबे जी, जिसमें लोगों के पास पानी नहीं है, इलेक्ट्रिक नहीं है, उसका बड़ा अफसोस हो रहा है मुझे। अच्छा। कि हम सिर्फ 45 मिनट्स अवे है और वहाँ पे पानी नहीं है, सहूलतें नहीं है, बाथरूम नहीं है, झाड़ियों में जाती हैं लेडीज, वो उनके बाथरूम है, स्ट्रॉ वाले उनके घर हैं, छत उनके पास नहीं है, तो उस पे ज़्यादा अफसोस हो रहा है थर्ड से, तो कि पहले हम इतने शहर में इतनी बातें करें, इतने लॉज, इतनी चैरिटी सब कुछ हो रही है, वो कराची शहर तक हो रही है, वहाँ लोगों के पास कुछ भी नहीं है। सही सही सही। रोज़ खान आपको कहीं जाना है, कहीं जाने का इरादा है? इस तरह से भाई मैं भी हूँ, मुझसे क्यों नहीं पूछते हो कुछ लोग? तो जिस तरह से आपकी पोजीशन थी ना, वो मैं समझ रहा था कि आप जाने वाली हैं, तो भाई मैं जा रही हूँ, आप खुद में आपस में बात करें। नहीं, आप लोग की बातें सुन रही बड़ा अच्छा लग रहा है। सही सही सही। तो मैंने अगली बार कुछ ज्यादा बोल दिया, मैंने कहा इस दफा सबकी सुन रहे। चल अभी नेक्स्ट कौन सा प्रोग्राम है आपके, क्या करने वाली हैं? मेरा अल्लाह का शुक्र है कि हमारे यहाँ पर अभी हमारे जो चेयरमैन साहब है, चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ने लियारी को 2.5 अरब का पैकेज का ऐलान किया है, और ये हमारे लिए बहुत खुशाइंद बात है, क्योंकि लियारी तरक्की की राह पे अब जा रहा है और बहुत ज़बरदस्त तरक्की करेगा। जिस तरह पहले वहाँ के रोड के और गलियों के छोटे छोटे मसाइल थे, इंशाल्लाह वो भी बहुत जल्द ख़त्म होने वाले हैं, और इसका क्रेडिट मैं दूंगी बीबी के बेटे को, चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी का, कि उन्होंने ये पैकेज ऐलान करके हम पे बड़ा एहसान किया है, क्योंकि वहाँ बहुत ज़्यादा ज़रूरत है अभी भी
क्योंकि अब बारिश होती है तो आपको पता है कि रोड वगैरह जिस तरह खस्ता हाल होते हैं तो वो बन जाए तो ज़्यादा बेहतर है। उनके ये पैकेज थे, हमारे वहाँ के बहुत हद तक मसाइल ख़त्म हो जाएंगे और माशाल्लाह वैसे भी पाकिस्तान पीपल्स पार्टी का गढ़ है और हमेशा रहेगा। सही सही है, खासतौर पर औरतों की वहाँ पर बहुत इज्जत की जा रही है। बहुत बहुत बहुत। तो ये मेंबर साजी कब होती है, थोड़ा सा बता दें, हो सकता है कोई आना चाहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में। मेंबर साजी हर वक्त होती है, जब अच्छा। चाहे जिसको चाहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी का घर हमेशा खुला हुआ है, माशाल्लाह। जिसे आना है आप औरतों भी आ के लिए पूछ रहा जाए, शमूलियत आपकी भी करवा देंगे। मैं औरतों के लिए पूछ रहा था। औरतों में भी आ ये जाए तो वैसे ही सैरिश भुट्टो मैं है। तो हूँ ही। हाँ, उसने तो नारा ही लगा दिया था, जिया भुट्टो। असल में जिया भुट्टो तो हमारा लगता ही है जिया भुट्टो, सही क्योंकि है। शुरू से ही हम बीवी के साथ वो बस वो अटैच रहे। बेनज़ीर साहिबा हमारे लिए एक वो बड़ी शख्सियत थी और उनसे ही हमने अटैच होकर सब कुछ सीखा है। सही 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 क्योंकि उनसे ज्यादा अच्छी शख्सियत मैंने अब तक सियासत में नहीं देखी है। सही सही सही। मुलाकात हुई थी कभी? छोटी थी मैं, बस जब उनसे मिली थी फुफू अच्छा। के साथ, बहुत छोटी थी जब वो आई थी, कि जब मेरे इलाके में आई थी लियारी में, तो फर्स्ट उनका जो स्टेज लगा था तो वो मेरे घर के पास था। मेरी फुफू बड़ी एक्टिव थी, जैनब भुट्टो, अच्छा। तो वो बीबी के साथ ही होती थी, तो उनके साथ मैं उनके पास गई तो उन्होंने मुझे फौरन से गोद में भी बिठाया। अच्छा, माशाल्लाह। बहुत प्यार करने वाली लेडीज थी और हमेशा उनका एक मिशन होता था कि वो कभी भी, हालांकि इतनी बड़ी लीडर थी, कभी नहीं चाहती थी वो कि वो मिनिस्टर के साथ, और उन्हें पसंद भी नहीं करती थी, वो जमीन पे आती थी और आम लेडीज के साथ बैठ जाती सही थी। सही सही। यही बहुत बड़ी उनकी यही quality तो थी। उनका जो है ना वो तभी तो जिक्र आज हो रहा है भी ना उनका। देखें वो ऐसा लगता है कि वो जिंदा है। सही सही। अच्छा उसना जी, मुझे बताएं इस्लामिया कॉलेज के हवाले से थोड़ी सी बात हो जाए, क्योंकि वो आपके दादा का मतलब वो विजन था, तो अब कौन सरपरस्ती कर रहा है इस कॉलेज की और क्या सूरत हाल है इस कॉलेज की? मुझे बड़ा अफसोस होता है कि एक्चुअली तो मेरे फादर लास्ट स्टेज कैंसर पे थे, तो उन्होंने मुझे अमेरिका से कॉल की, अमेरिका में कॉल की और कहा इस्लामिया कॉलेज के पुराने प्रोफेसर जो सारे हैं, जो प्रिंसिपल्स प्रोफेसर, वो डैडी के पास आए और कहने लगे कि भाई इस्लामिया कॉलेज को तुम्हारी हेल्प की ज़रूरत है। गवर्नमेंट जो है वो इस्लामिया कॉलेज को सही हाथों में देना चाहती है। सही सही। तो एक्चुअली हमारा फैमिली डिस्प्यूट है, तो हमारे अपने फैमिली मेंबर्स ने, मेरे फादर क्योंकि फाउंडर ट्रस्टी से 1958 से, सही सही। तो उनको किसी तरह ये लॉ को यूज करके उनको ट्रस्ट से निकाल के अच्छा। खुद ट्रस्टी बन गए। अच्छा, तो जो अच्छा। ट्रस्टी बने हुए हैं वो सब फेक ट्रस्टीज हैं। हाँ, जिन तो पे ट्रस्ट था उन्होंने ये किया। हाँ, उन्होंने सगे बहन भाइयों ने। तो खैर एनीवे, तो अब वो गवर्नमेंट जो है वो मेरे डैडी मरते मरते कह के गए कि ये तेरे दादा का सदका जारिया है, ये गरीबों के लिए जमीन ली गई थी गवर्नमेंट से, अच्छा। तो ये गरीबों के लिए ही हो, वही बच्चे पढ़े जो और स्कूलों में नहीं अफोर्ड कर सही, सही, सकते। सही। इसको यूनिवर्सिटी बना था, विच इज वेरी सैड कि फैमिली डिस्प्यूट की वजह से नहीं बन सक रही है। लेकिन मेरा साथ पूरा गवर्नमेंट के साथ है, जैसा गवर्नमेंट चाहेगी और मेरी हेल्प होगी तो मैं दूंगी, क्योंकि ये मैं अपने फादर की लास्ट विश पूरा करना चाहती हूँ। इंस्टीट्यूट मस्ट गो ऑन, इसको बेचना नहीं है, इस जगह को कोई बिल्डिंग नहीं बनानी कि अगर दूसरों की इंटेंशंस है कि ट्रस्ट को कहीं और मूव कर दिया और छोटा लैंड में बोल दिया कि जी अब यहाँ इस्लामिया कॉलेज बन इस रहा पे है। मजीद बात करते हैं, छोटा सा वक्फा ले लेते हैं। ॾाढी साई वठूं था, तव्हां ख़ूबसूरत तरीक़े सां साई वधी वॾी तारीफ़ थी आहे तव्हांजी साईअ जी। चवंदा त ब्रेक वठण को सैरिश खां सघे। तव्हां ब्रेक वठो त जेको ब्रेक वठी छॾियो, सो अब तव्हां वठी छॾियो। हा वठूं था ब्रेक, मोटी था अचूं, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढी साई खां पोइ वरी तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलीकार चऊं था, ऐं अॼु सैरिश भुट्टो बि असां सां गॾु आहे। त टाइम जी ख़बर ई नथी पए त कीअं थो गुज़रे टाइम, ऐं जल्दी जल्दी में प्रोग्राम थींदो पियो वञे। ईअं न, इहो तव्हांजे अचण जो कमाल अथव। हूअं अकेलो ॾिस त मां थोरो बोर पियो थी। अॼु तव्हां आया हो त ईअं जल्दी जल्दी प्रोग्राम ख़तमु थो थिए, अलाए छो? अलाए छो न, ईअं थींदो रहंदो आहे। जिते मां हूंदी आहियां उते ईअं थींदो आहे, टाइम जल्दी ख़तमु थी वेंदो आहे। वाह वाह वाह, अलाह ख़ैर करे, बहरहाल टाइम जल्दी ख़तमु थिए। ऐं गॾो गॾु असां जिते ॻाल्हि छॾी हुईसीं, अदी उसना कुरैशी ॿुधाए पई इस्लामिया कॉलेज जे हवाले सां। हाँ बिल्कुल, ऐं मां उन्हनि जे मुझे आपसे ये भी पूछना था कि वहाँ पर कोई मसला भी हुआ था आपके साथ, कुछ झगड़ा, कुछ
हुआ था ऐसा? पुलिस को आपके सब साथ? पता है। हाँ। वो एक्चुअली मेरे फादर की डेथ हो गई थी। जब डेथ हो गई थी तो उनकी लास्ट विश थी कि वो उनको उनके वालिद मिस्टर A.M. कुरैशी के बराबर में दफनाया जाए। तो मैं यहाँ पे अकेली थी, मेरी बेटी थी अमेरिका से, या मैं थी, मेरा भाई भी नहीं था, तो आई वाज ऑल अलोन, बट विश पूरी करनी थी और मुझे कोई फैमिली डिस्प्यूट और किसी नोटिस किसी चीज़ का पता नहीं था। तो जी मैं जो 2-4 लोग थे उनको लेके दफनाने के लिए वहाँ पहुंची, तो इतने में एडवोकेट हैं, एक वही एडवोकेट जो ये सारे केसेस करा रहे हैं, तो अपने लॉ को यूज़ कर रहे हैं, मिस यूज़ कर रहे हैं। सैटरडे का डे था, तो बस मेरे फादर का नमाज जनाजा हुआ वहीं मस्जिद में जो उन्होंने ही बनवाई थी, डोनेट किया था मस्जिद वालों को, तो उन्होंने गवाही दी कि जी ये मस्जिद का सदका जारिया जो है वो उसको मोहम्मद हसन कुरैशी को जाएगा। 1950s में दिया था उन्होंने। अच्छा अच्छा। तो बस जी मगरिब के टाइम पे नमाज जनाजा हुआ, इशा तक बॉडी पड़ी रही और पुलिस पे पुलिस, पुलिस पे पुलिस, इलीगली पुलिस भेजे जा रहे थे, अपने सारे रिसोर्सेज यूज कर रहे थे, और वो भाई हैं, कजन है, फैमिली है, तो प्रॉपर्टी के लिए ये हो रहा था। सगी बहन करवा रही थी कि भाई को दफन होने नहीं दे रही थी, उसी बहन को ट्रस्टी भी बनाया, उसी छोटे भाई को ट्रस्टी भी बनाया। सही सही। और उन्होंने ये सब करा। बस ये कभी कभार होता है यार, नेकी कभी कभार गले में पहली दफा शायद मैं जी हिकिड़ी कॉल आहे असां सां गॾु शामिल कयूं था प्रोग्राम में। जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। इरशाद कीअं आहियो? बिल्कुल ठीक ठाक, तव्हां कीअं आहियो? जी हाँ बिल्कुल ठीक आहियां। अदी सैरिश के मां ॻाल्हाइण चाहियूं। जी हेलो अस्सलाम वालेकुम अदी। जी वालेकुम सलाम। अदी सैरिश तव्हां कीअं आहियो? मां तव्हांखे पंहिंजे शो में भलीकार कंदमि, अॼु फर्स्ट डे आहे तव्हांजो। जी थैंक यू सो मच, तव्हां मूंखे पंहिंजे शो में भलीकार कयो था। ऐं जी मां महिमाननि खे बि भलीकार कंदुमि। हा जी बिल्कुलु, उहे बि तव्हांखे थैंक यू था चवनि। जी महिमान आहिनि, तव्हां ॾाढा इलाही सुठी कोशिशि कंदा आहियो, सदाईं ॾाढा सुठा महिमान घुराईंदा आहियो। माशाल्लाह माशाल्लाह। कुझु ॿुधाइण चाहींदो अॼु प्रोग्राम में, कुझु चवणु चाहींदो? जी मूंखे कुझु ईंदो न आहे, गानो वग़ैरह ईअं न आहे ईंदो, बसि मां प्रोग्राम जे नाले तव्हांजो ॾाढो मूंखे वणंदो आहे, ऐं जेके ड्रामा टेलीविज़न ते जेके बि ईंदा आहिनि। वाह वाह वाह, वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी। तव्हांजो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत आहे, ख़बर नथी पए। हा कॾहिं कॾहिं ईअं थींदो अथव। सो सलाम सिंधी, तव्हां खिलंदा रहंदो, तव्हां असांजे प्रोग्राम जो पहिरियों जगह ते आहियो न, तव्हांखे अञा मज़ो ईंदो प्रोग्राम में, पहिरियों ॾींहुं आहे। सो बहरहाल कृष्ण सागर साहिब असां सां गॾु आहे। कृष्ण साहिब, अॼु जो जेको नौजवान आहे, तदरीसी अमल त जारी रहे थो, कोविड जी सूरत हाल बि आहे, त छा था सम्झो त पंहिंजी तरक़ी जे लाइ इहे दर्सी किताब पढ़णु लाज़मी आहिनि, या कुझु टेक्निकली बि नौजवान खे अॻिते वधणु घुरिजे? जदीद टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे। सो हिन तरक़ी जी जेको आहे शरह हींअर जेका हले थी टेक्नोलॉजी, हीउ जेको दौरु आहे न, हाणे टेक्नोलॉजी जो दौरु आहे। सही। हिन में नौजवाननि खे भरपूर किरदारु अदा करिणो पवंदो, ऐं इन्हनि जे किरदार सां ई पोयां ईंदड़ नस्ल सां हिन मुल्क जी तरक़ी जो दारोमदार रखे थो। सही। हर फ़र्द, घर जे फ़र्द खे जेको नौजवान आहे उनखे हिकिड़ो पूरो उनजो पंहिंजो फैमिली जो हिकिड़ो महवर सेट करिणो पवंदो त असांखे फैमिली खे अॻिते कीअं खणणो हूंदो। सही सही। फर्स्ट उनखे ध्यानु ॾियणो आहे त असांजी फैमिली में एजुकेशन जी जेकॾहिं कमी आहे त असां वधि में वधि एजुकेशन ॾे। मां पर्सनली इहो सभिनी खे हिदायत ॾींदो आहियां, तव्हां पेट में हिकिड़ो निवालो घटि खायो, कपिड़ा थोड़ा घटि पायो, लेकिन पंहिंजो ख़र्च पंहिंजे औलाद जी एजुकेशन ते लाज़मी करियो, छो एजुकेशन खां सवाइ तव्हांजो औलाद नस्ल दरअसल ग़ुलामी में गुज़ारींदो, जीअं हींअर पंहिंजी अधु सिंध ईअं गुज़ारे थी, बल्कि अधु पाकिस्तान ईअं गुज़ारे थो। तालीम आहे कोन, जंहिं वटि तालीम आहे उहो बि सिर्फ़ु हिन मुल्क जी इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे, उहो सिर्फ़ु ग़रीबनि जो नाजाइज़ फ़ाइदो वठी अॻिते वधण जी सोचे थो, उहो इहो नथो सोचे त मां छा करे रहियो आहियां। ज़िंदगी मुख़्तसर आहे इरशाद भाउ, नंढड़ी ज़िंदगी हींअर असांजी फैमिली में कॾहिं कॾहिं माण्हू कॾहिं नज़दीक खां शइ ॾिसंदो आहे न त उनजो माइंड सेट चेंज थींदो आहे। सही। पाण जी हाणे कंहिं दोस्त अहबाब मिट माइट जी डेथ थी वेंदी आहे त उनजे रस्म अदा करण जे लाइ वेंदा आहियूं। सही। त असांजी फैमिली में बि हिकिड़ी हींअर नज़दीक डेथ थी वई, मां पंहिंजी ॻाल्हि करियां, उहो मुंहिंजो मामो हुयो डॉक्टर प्रेम साहब। जी जी। उनजी डेथ थी त उनजूं जॾहिं आख़िरी रस्मात थियूं त असां ज़ाहिर घर जा फ़र्द हुआसीं त वेझा हुआसीं ॾाढा। सही। ऐं उनजो नालो बि जहिड़ो नालो डॉक्टर प्रेम हुयो ओड़ो ई वरी उनमें प्रेम हुयो सभिनि खे उन नमूने सां। सही। त जॾहिं उनजूं आख़िरी रस्मातूं थियूं तॾहिं मुंहिंजो ज़ाती माइंड सेट एॾो चेंज थी वियो, मां चयो यार ज़िंदगी में हर माण्हू ईअं सफ़र ते आहे ऐं हीउ सफ़र सभिनी खे हिन मंज़िल ते पहुचणो आहे, पोइ छाजे लाइ आहे त मां कंहिंजी दिलि दुखाइण जो हक़
ज़िंदगी क़ीमती आहे त नौजवाननि खे जेको सो अलाह साईं दुआ कंदासीं डॉक्टर प्रेम खे जन्नत नसीब करे ऐं तंहिंखां पोइ जेको सो नौजवाननि जो जेकॾहिं किरदारु न हूंदो त ईंदड़ नस्ल जेको आहे उहा तरक़ी न करे सघंदो। तव्हां पंहिंजी फैमिली में मां तव्हांखे हमेशह चवंदो आहियां त टेक्नोलॉजी जे दौर में तव्हांखे टेक्नोलॉजी जे ज़रिए सां ई तरक़ी करणी पवंदी। हाणे इहे पुराणा ज़माना विया जो जदीद रस्ता वठणा पवंदा, इहे जदीद रस्ता वठणा पवंदा। तव्हांखे एजुकेशन जे हवाले सां कोविड आहे त कोविड में तव्हां पंहिंजे ॿारनि ते ध्यानु ॾियो। घर जो जेको फ़र्ज़ु आहे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त सिर्फ़ु पैसा कमाइण पंहिंजी फैमिली खे ॾियणु को ज़रूरी एतिरो न आहे जेतिरो तव्हां उन्हनि खे थोरो टेक्निकली ट्रेन करियो। ॿारनि खे ख़ासि तौर ते उन्हनि खे टाइम ॾियो। तव्हां पैसे खां वधीक टाइम जी वैल्यू आहे। हिन वक़्त में जेकॾहिं पंहिंजी ॿारनि खे टाइम ॾियो, पंहिंजी फैमिली खे टाइम ॾियो, बाक़ी थोरो टाइम बचे थो त पंहिंजी पसगिरदाई में हर फ़र्द ते जॾहिं इहो अमल थींदो तॾहिं असां तरक़ी कंदासीं। इंडिविजुअली तव्हां कॾहिं बि कुझु कोन करे सघो। सभिनी खे मिली करे करिणो पवंदो। मुआशिरे में तरक़ी करण जे लाइ तव्हांखे बि रोल प्ले करिणो आहे, असांखे बि रोल प्ले करिणो आहे। ऐं ख़वातीन खे ख़ासि तौर ते अॻिते खणी अचणो पवंदो। असांजे मुआशिरे में वरी छोकिरियुनि खे तालीम ॾियण जो सिस्टम घटि आहे। माना वुमेन एम्पावरमेंट इहो हुजणु बिल्कुलु वुमेन एम्पावरमेंट ज़रूरी। जंहिं मुल्क में औरतुनि जा हक़ूक़ बराबरि जी बुनियाद ते उन मुल्कनि तरक़ी कई आहे। पाण वटि औरतूं सिर्फ़ु मानी पचाइण जी हद ताईं महदूद आहिनि। ईअं न थियणु खपे। औरतुनि खे हक़ आहे, औरतूं पंहिंजे मैदान में पाण मल्हाइनि थियूं, उन्हनि खे हक़ आहे। अॼु कुझु न कुझु जेको सो इहा शुरूआति ठही आहे। तव्हां असां ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते ख़ासि तौर ते का हिकिड़ी हीअं छोकिरी आहे लाड़काणे जी या किथां एसपी या डीएसपी जी पोस्ट ते बि आई आहे। मूंखे कंफर्म न आहे पर इहे सुठी, इहे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। लाड़काणे मां हिकिड़ी ॿी पोस्ट ॾिठीसीं त हिकिड़ी अधी असांजी उहा हुते शॉप बि हलाए पई ऐं पंहिंजो घर जो चरखो हलाए पई। तमामु बहितरीनु कमु आहे। पंजाब में हिकु ॿ लेडी आहिनि जेके रक्षा हलाए गुज़ारो कनि थियूं। नो वरी ज़ाहिर आहे तव्हांजे ख़ानदान में कोन्हे, तव्हां को ग़लति कमु तव्हां वञी रोड ते गदागिरी करे भीख घुरो, तंहिंखां सुठो आहे तव्हां पंहिंजी महिनत करे पंहिंजा पैसा कमायो। त इन हिसाब सां असांजी काउंसिल जी मां सुठी ॻाल्हि आहे। छोकिरियूं अॻिते वधनि थियूं। जीअं तव्हां पहिरियां ट्रक हलाईंदा हुओ, तंहिंखां पोइ अर्शद मां हिकिड़ी अञा ऐड कंदुसि ॻाल्हि। जीअं जेके एनजीओज़ आहिनि या जेके बि प्राइवेटाइज़ेशन इदारा आहिनि या जेके बि जेको सो जेके ऑर्गेनाइज़ेशंस हूंदियूं आहिनि उहे पंहिंजा पंहिंजा कमु कंदियूं आहिनि। को एनजीओ जे तौरु को कीअं को समाजी भलाई जे ख़ातिर। तीअं असांजो तालुक़ु बि तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान हिंदू काउंसिल सां आहे। पाकिस्तान हिंदू काउंसिल थरपारकर में 20 स्कूल हलाए रही आहे। अच्छा, जंहिंजी अञा ताईं एतिरी उनजी मूवमेंट जेको सो सोशल मीडिया ते या असां न कई आहे, पर 20 स्कूल हलंदे अॼु तव्हांजे प्रोग्राम में मौक़ो मिलियो मां तव्हांखे ॿुधायां। टोटल 2015 में असांजी इहा शुरूआति थी हुई। हिन वक़्त ताईं टोटल 20 स्कूल आहिनि, 1500 ॿार आहिनि। उन्हनि जी जेका नज़रदारी आहे हूअं त डॉक्टर रमेश कुमार जेको MNA आहे पाकिस्तान हिंदू काउंसिल जो चीफ पैट्रन, उन्हनि जो इहो इक़दाम आहे शुरूआति। पर उनजी निगाहदाश्त जेको कंदो आहे उहो असांजो जॉइंट सेक्रेटरी आहे पमल लाल राठी। अच्छा, उहो पर्सनली विज़िट बि उते कंदो आहे। उन्हनि स्कूलनि में उहे अलॻि अलॻि ॻोठनि में आहिनि, उन्हनि छोकिरियूं बि आहिनि छोकिरा बि आहिनि। उते कच्चनि घरनि में उहे स्कूल उन्हनि खे यूनिफॉर्म, स्कूल जो फर्नीचर, बोर्ड वग़ैरह एवरीथिंग असां पर्सनली मुहैया कंदा आहियूं काउंसिल जे प्लेटफॉर्म ते। हिकिड़ी ॻाल्हि मां बि ॾिठी ॿी बि आहे त तव्हां हिंदू कम्युनिटी वरी पंहिंजनि जो ख़्याल बि वधीक रखंदा आहियो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इहो फ़र्ज़ में शामिल आहे सर। हा, हिकिड़ी कॉल बि आहे शामिल कयूं था बलूचिस्तान मां। गदा ख्वा मां कॉल आई आहे। अच्छा, वाह वाह, सैरिश बूटो आई आहे त बलूचिस्तान वारा फ़ोन था कनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बाबू इरशाद या अली मदद। साईं मौला अली मदद। साईं केरु पिया ॻाल्हायो? अब्दुर्रहमान बलूचिस्तान गदा के शहर को। हाँ हाँ हाँ, पाण केरु आहियो साईं? मां पाण चावड़ो आहियां सर। हाँ, सही सही सही। चावड़ा पे बलूचिस्तान में रहनि था न माना? जी जी, जमाली घणा जमाली एरिया है सर। अच्छा 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 अच्छा, सब बलूची ॻाल्हाईंदा आहियो? जी जी, बलूची ॻाल्हाईंदा आहियूं। हाँ, तुम हेरे वाह। हेरे तो कुछ है? हाँ, छे कुछ भला मर्शी प्रोग्राम में फोन करे। जी मां जो 6 गुशे मर्शी प्रोग्राम कुछ गाने वाने बुधाए भला। भला है प्रोग्राम, भला है। हां हां, मेहमान सलावत है। हां, भला है ना मेहमान। जी जी जी, सही सही। दुमियर सफा ठीक ठाक। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। को खुश है मारो सलाम या नहीं मतलब मारो भाई खे मारो याली मदद। हां, मोर भाई याली मदद। वाह, बलूची में चई तो समझ में ना आयो मोर मगे। भविष्य जो खैर खुश आयो। ॿियो ख़ैर बहुत दुआऊं लॻी पर मोला करम आहे। कुझु ॿुधाइणु चाहींदो? को गीत, को शेर, का ॻाल्हि? नहीं तो शेर बस वरी दिल कर दिया ता ॻाल्हाइण ते ट्राई करे त जॾहिं लॻे। हा, इहो त आहे। इहो ट्राई करणु घुरिजे, पोइ कॾहिं कॾहिं कॉल लॻी वेंदी आहे।
ताकि वरी मोबाइल में विच में कार्ड भविष्य सां ॻाल्हायूं काल लॻी वेंदी आहे त पोइ हुन माण्हू जी वरी असां सां दिलि बि लॻी वेंदी आहे, पोइ कंदो आहे काल पियो। बिल्कुलु जी मूंखे तव्हां ॾाढा यादि ईंदा हुओ, वरी ट्राई कंदा आहियो, जेको दफ़ो ट्राई कंदो आहियां जॾहिं तव्हांजो प्रोग्राम शुरू थिए। अच्छा अच्छा यार, वॾी महिरबानी, मां यादि ईंदो आहियां यार तोखे, वॾी महिरबानी, लख तोरा। ठीकु आहे हमेशा महिरबानी महिरबानी, दुआ में यादि कर। ओके साईं, ओके साईं, ओके साईं। त भलो थी ज़रूरु सिखी वेंदा। पोइ हाणे वरी हाणे तव्हां पहिरियां चयो न त कलाम लाइ, त पोइ हाणे दिलि वरी मुंहिंजी थी चए त कलाम ॿुधूं। ईअं कयो। छा ख़्याल आहे तव्हांजो? मुंहिंजो ॾाढो ज़बरदस्त ख़्याल आहे त इमरान अमान अली असां सां गॾु आहे, ॾाढो सुठो सिंगर आहे ऐं माशाल्लाह बहितरीन सिंगर आहे, त पोइ मौक़े जो फ़ाइदो वठूं, हिकिड़ो कलाम ॿुधूं साईं, पोइ वरी कचहरी कयूं था। वाह वाह था अमान। जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई, जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई। के फथ क्या कदमन में, के फथ क्या कदमन में, ओके तड़पिया ॾिठा हूंदई। जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई, जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई। के सनाज़ कया हूंदई, के पेर पया हूंदई। ओ के सनाज़ कया हूंदई, के पेर पया हूंदई। ओ के सनाज़ कया हूंदई, के पेर पया हूंदई। ओ के चूर मोहब्बत में, के चूर मोहब्बत में, ओके मारम था हूंदई। जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई, जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई। के फथ क्या कदमन में, के फथ क्या कदमन में, ओके तड़पिया ॾिठा हूंदई। जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई। ओके खाधार थियो हूंदे, रकीबन सां रहियो हूंदे। के खाधार थियो हूंदे, रकीबन सां रहियो हूंदे। ओके खाधार थियो हूंदे, रकीबन सां रहियो हूंदे। ओ किन जे तजलिन में तो, किन जे तजलिन में तो, ओ बारा पिरह पठा हूंदई। जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई। जियां मूंखे कुठई सोना ईअं ॿिया बि कुठा हूंदई। हथुरा बतमन्नाओ कंहिंजूं पूरियूं कयूं हूंदई।
हाथुरा बतमन्नाऊं के जो पूर कयूं दई हाथुरा बतमन्नाऊं के जो पूर कयूं दई के परचाया हूँ दई के परचाया हूँ दई ओ के यार रुठा हूँ दई जिया मुखे कुठई सोना ये ब्याह भी कुठा हूँ दई ओ जिया मुखे कुठई सोना ये ब्याह भी कुठा हूँ दई के फत क्या कदमन में के फत क्या कदमन में ओ के तड़कद ठाहू दही जिया मुखे कुठई सोना ये ब्याह भी कुठा हूँ दई जिया मुखे कुठई सोना ये ब्याह भी कुठा हूँ दई वाह 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 ॻाल्हाए सघो था तव्हां जेको चवणु चाहियो था चई छॾियो हिजाब न कयो इहो बि सोचे जेकॾहिं कुझु बि न आहे का सही हुयो जेको कुसण जो कमु हुयो भला भला ॾाढी सुबुह शाइरी ऐं नंढी साईं जो वक़्तु आहे जी बिल्कुलु ऐं ब्रेक जो वक़्तु आहे मिलूं था हिकु नंढी ब्रेक खां पोइ केॾा न वञो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी भलीकार चऊं था वेलकम बैक तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं अॼु मोज़ महिमान जेकी असां सां गॾु आहिनि उन्हनि सां कचहरी जितां छॾी हुईसीं उतां ई ॻंढींदासीं ईअं न सरिश भुट्टो जी साहिबा बिल्कुलु ईअं ई आहे ऐं रोज़ खान रोज़ खान खां मूंखे इहो हुयो त मां सुवाल पुछां त आख़िर मतिलबु उन्हनि जो फोकस मेन फोकस छा आहे ऐं औरत फाउंडेशन जे लाइ उहे सरगर्म आहिनि ऐं उन्हनि जे लाइ छा छा अञा करणु चाहिनि औरत फाउंडेशन में क्या हो रहा है और किस तरह से क्या एक्टिविटीज हैं औरत फाउंडेशन के साथ ज्वाइंट होकर हम मुख्तलिफ इलाकों में एक बहुत अच्छा काम कर रहे हैं बिस पे यानी कि औरतों की भलाई के लिए। और इस वक्त हम वहाँ पर उन इलाकों में जहाँ कभी अमन व अमान की सूरत हाल बहुत बदतर थी तो उस सिस्टम के लिए हम नौजवानों के लिए काम कर रहे हैं। कम्युनिटी सेंटर वहाँ हमने कायम करवाए हैं और मज़ीद हम उस पे कम्युनिटी सेंटर पे हम नौजवानों के लिए नौजवान नस्ल के लिए ताकि जो कल आपको पता है कि बहुत बुरे हालात रहे थे कराची के एक वक्त में तो वो उन नस्लों को हम जो आने वाली अब हम उसे समझाते हैं कि सबसे बड़ी जो ताकत है वो कलम है। सही। तो आपका हथियार सबसे पहले कलम है तो आपने वही इख्तियार करना है। और बाकायदा हम इसमें भी हम अवेयरनेस सेशन दे रहे हैं, क्लासेस चला रहे हैं। इसमें हमारी काफ़ी बच्चियाँ वहाँ की आप सोच मैं तो हैरान हूँ कि ऐसे इलाके से बच्चियाँ आई है छोटे छोटे वो हमसे ज्वाइंट हुई तो मुझे बड़ी खुशी होती है कि मैंने 2 से स्टार्ट की थी और आज मेरे पास वो 200 बच्चियां मौजूद हैं जो मेरे साथ मुख्तलिफ इलाकों में काम कर रही हैं। अच्छा, और इसके अलावा हालिया वो बच्चियां काम कर रही हैं आपके साथ, वो फ्रीलांस काम कर रही हैं? हाँ, फ्री कास्ट वो फ्री कास्ट करती हैं लेकिन औरत फाउंडेशन उन्हें बाकायदा हाँ उन्हें पैसा भी फ्राहम करते हैं, पेमेंट फ्राहम करते हैं। हम जितना हो सकते हैं उनकी मदद करते हैं और 20 में जितनी जॉब आती है तो हम पहले उनको तरजीह देके उनको जॉब करवाते हैं ताकि वो कम से कम उनको छोटा मोटा रोजगार मिले और भी मजीद उस पर काम हो रहा है। तो मैं बड़ा शुक्रिया अदा करूंगी इस फाउंडेशन का, वो बड़ा अच्छा सपोर्ट हमें करवा रही है और उन छोटे छोटे इलाकों में जहां अब तक कोई पहुंचा नहीं था वहां वो पहुंच चुकी हैं। और इसके अलावा मैंने और हुस्ना हमने बाकायदा धाबे जी से ठट्टा से हम बहुत सारे गांवों में वहाँ हमने विजिट किया और स्कूलों पे हम मजीद वहाँ हम विजिट कर रहे हैं, देख रहे हैं और सरकारी स्कूलों पे और वो लिस्ट भी हाँ ढाबे जी से लेकर हाँ स्टार्ट किया था। मैं कहीं आपको देखा है मैंने, ढाबे जी नहीं देखा वहाँ बोर्ड तक हम अंदर गए थे। और भी छोटे छोटे गाँव हैं जो जिसको तो मेरे ख्याल से वहाँ कोई जाता भी नहीं होगा, हम उस गाँव में भी गए। या तक कि कीचड़ों में हमारे पाँव तक खराब हुए, समंदर से वो ज्वाइंट होते कीचड़ इतना है कि आप गाड़ी नहीं लेके जा सकते, वहाँ आपने पैदल जाना है।
आपके चप्पल खराब हो, आप गिर रहे हो, कांटे लगे कितनी बार इससे, और मुझे कितने कांटे भी लगे है पाँव में। वहाँ के जो इलाका मकीन है उनका मुस्तकबिल अच्छा हो, चप्पल खराब हो बच्चियों का कम से कम वहाँ के बच्चे और बच्चियाँ तालीम हासिल करें। सही। तो मैंने एक पूरी लिस्ट तैयार की है उसना और मैंने मिलके, तो वो लिस्ट हम इंशाल्लाह हमारे जो एजुकेशन मिनिस्टर हैं सईद किनी साहब इंशाल्लाह जल्द उसको पेश करेंगे। और मैं उन्हें एक बस कहना चाहूँगी कि आप प्लीज़ उस गाँव में आए और उन बच्चों के लिए कुछ करें, क्योंकि कराची शहर तो चले शहर है, या तो कोई ना कोई आ ही जाता है, लेकिन वहाँ तक कोई नहीं अब तक पहुँचा। सही। कराची में तो कुछ ना कुछ काम हो रहा है, हो ही जाता है। वो जो हालांकि पसमानदा कराची से ज्यादा दूर भी नहीं है, 45 मिनट या 50 मिनट के उस पर है, लेकिन पता नहीं क्यों वो इग्नोर हो रहा है। वो समझ नहीं आ रहा कि एक हिस्से पे बिजली है और दूसरे हिस्से पे ऐसा लग रहा है कि मेरे देश में बिजली आएगी, तो बड़ा अजीब सा फील होता है। और जब हम रात को होते हैं, इतने जंगल से हम दोनों गुजरे हैं, कितनी बार तो मैं से कहती हूँ भाई हम लगता है माँ की बहादुर है कि दोनों चले जाते हैं, और वापसी के वक्त इतना अंधेरा होता है, लेकिन हम अल्लाह की रजा के लिए काम कर रहे हैं, क्योंकि अल्लाह करे कि बस कुछ अच्छा हो और उस बच्चों के लिए, उन बच्चियों के लिए। क्योंकि जब हम देखते हैं, आप यकीन करें कभी हमारे साथ आप लोग भी सच्ची विजिट करें तो आपको एहसास होगा कि किस गुर्बत पे। मेन फोकस क्या रखा है आपने अपने एजुकेशन। हमारा फैमिली भी यही है, दादा का भी मिशन यही था, फादर भी यही बोल के गए, तो एजुकेशन इज द मेन। वहाँ पर कुछ नहीं पता था, ये तो हुस्ना ने बड़ी कोशिश की है कि आप अवेयरनेस देती उन लेडीज़ों को। जो मैं जब गई तो वहाँ बाथरूम तक भी नहीं है, उस पहला बाथरूम भी शायद इसी ने बनवा के दिया है, इसने एक गाँव में। ये बहुत अच्छी बात है। सही कृष्ण सागर साहब जी की पाण ॻाल्हियूं कयूं पिया, मूंखे लॻे थो त हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं पंहिंजे ज़हन में हुजे त पाण तरक़ी माना करे सघूं था। माना असांखे को रोके न सघे, पंहिंजे वतन सां जेकॾहिं मोहबत हुजे त मूंखे वतन सां मोहबत आहे, मूंखे पंहिंजे वतन जे लाइ मिटी जे लाइ कुझु करिणो आहे, पोइ मां स्ट्रगल कंदुसि। छा इहो जज़्बो जॾहिं अची वञे थो न, तॾहिं तव्हांजे अंदर में हिकिड़ो इनर पीस महसूसु थिए। सही। जॾहिं तव्हां ॿिए जे लाइ, मां चवंदो आहियां जेकॾहिं तव्हां हिकिड़े ॾींहं में जेकॾहिं हिकिड़ो बि सुठो कमु कयो न त तव्हां सुकून जी निंड सुम्हंदो। सही। इहो जज़्बो हर इंसान में, पर इहो बि शऊर खां सवा नथो अची सघे। सही। उन जे लाइ बि बेसिक वरी बि उहो आहे त तव्हांखे तालीम हुजे। उहो शऊर किथां ईंदो? शऊर तालीम सां ईंदो। ऐं तालीम जो आम करणु, मां त रोज़ खान प्रोग्राम में आयल, मां हिनखे चवंदुसि सईद गनी साहब खे चवे त उहो बि हिकिड़ी अहिड़ियूं टीमूं गवर्नमेंट वटि जाम माण्हुनि जी टीम आहे जेके नाकारा वेठा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जी कमेटी ठाहे उन्हनि खे अवेयरनेस प्रोग्राम ते लॻाए त तइलीम जी ॿाहिराड़ी में वञनि, अवेयरनेस जे लाइ उन्हनि खे माना सेमिनार्स कनि, उन्हनि जा मीटिंग्स कनि, देहात में जिते स्कूलनि जी बुरो हाल आहे उन्हनि जी सपोर्ट कनि, जेके प्राइवेट स्कूल हलाए रहिया आहिनि उन्हनि जी सपोर्ट कनि। सही। त मुआशरे में तरक़ी जी शरह थिए। सही। ॿियो त मां तव्हांखे ख़बर आहे ज़ोर ॾींदो आहियां त यूथ ते यंगस्टर जेका आहिनि, छोकिरियूं या छोकिरा, उन्हनि खे पंहिंजो पाण मल्हाइणु खपे। सही। छोकिरनि खे हिदायत करणु खपे तव्हां तालीम ते वधि में वधि जेको मुक़ाबले जो रुझान हिकिड़ो हुजणु घुरिजे, मुक़ाबले जो रुझान हुजणु खपे। प्राइवेट लेवल ते या गवर्नमेंट लेवल ते मुक़ाबला थियणु खपनि त जीअं हिकिड़ो कॉम्पिटिशन में ॿार खे अॻिते अचण जो मौक़ो मिले। सही। ऐं उन्हनि ते माइटनि जो बि फ़र्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि ते फुल नज़र सां नी कनि, छो त हीअ इन वक़्त में जेका हर कंहिंजे हथ में जेकॾहिं हिकिड़ी सुठी शइ आहे त हिकिड़ो हथियार बि आहे त हिकिड़ो बुरो अमल बि आहे। त उनजो पॉज़िटिव यूज़ करण जे लाइ माइटनि खे किरदारु अदा करणो पवंदो। पंहिंजा माइट आहिनि जंहिं वटि मां ॾिसंदो आहियां घणो पैसो आहे या मिडिल तबिको आहे या ॿियो आहे, उहो ॿारनि खे तव्हां फैसिलिटी अवेलेबल करे ॾियो, उहो त उन्हनि जो हक़ आहे, लेकिन उन ते नज़रसानी करण बि तव्हांजो फर्ज़ु आहे। सही। पाण नंढपण में सुठा रिसाला इहे पढ़ंदा हुआसीं, कहाणी जा किताब ॿारनि जे लाइ, हाणे वरी ॿार इहे गेमूं था खेॾनि था मोबाइल। तंहिंखां पोइ सिहत जो, पहिरीं स्कूल में पाण पैदल वेंदा हुआसीं, ॻोठनि में स्कूल हूंदा त किलोमीटर अधु किलोमीटर पैदल हलियासीं, त उहे पुराणा त तव्हांजी सिहत मेंटेन हूंदी। साईं हाणे त वॾो मसइलो आहे, हाणे जेकॾहिं किथे वञनि था रेस्टोरेंट ते, उते बि लहणु कोई माना पसंदि नथो करे, गाॾी में वेही चवंदा खणी अचिजांइ, त उन सां छा आहे तव्हांजी ॿ मिंट लही करे हेठि वञो ऐं उते ऑर्डर ॾियो। तव्हां ॾिसो तव्हांजी हेल्थ जो रेशियो हिन वक़्त में डिक्रीज़ थींदो वञे थो। पंहिंजे नौजवान में वॉक करण जो या वर्जिश करण जो रुझान तव्हां ॾिसो केतिरा पार्क्स आहिनि। तव्हां कॾहिं, मां त रेगुलर वॉक कंदो आहियां, मां लास्ट 10 साल अकेला ई हूंदो हुते घुमंदा हूंदो, अकेला ई घुमंदा हूंदो। मजबूरी आहे। तंहिंखां पोइ जेकॾहिं टाइम जो तक़ाज़ा न हूंदो आहे त मां पंहिंजे घर में ट्रेडमिल रखी आहे, त जेकॾहिं लेट सेट थी वेंदी आहे तव्हां ट्रेडमिल ते अधु कलाक हली सघो था। छो त तव्हांजी जेकॾहिं हेल्थ वई त मां सम्झां थो हर शइ तव्हां खां वई। सही। त हेल्थ जो दारो मदार तव्हांजी डेली रूटीन्स ते हूंदो आहे। तव्हांखे इन ई सराउंडिंग में इन ई
मां ई टाइम कढणो पवंदो। सही सही। हर माण्हू जी हींअर बिज़ी लाइफ आहे, उन बिज़ी लाइफ में चंद घड़ियूं जेको इंसान पंहिंजे लाइ नथो कढी सघे त ॿिए जी तरक़ी जे लाइ छा किरदारु अदा कंदो। सही सही त नौजवाननि खे बि घुर्जे त उहे पंहिंजी हेल्थ ते वधि में ध्यानु ॾियनि। असांजो ड्रीम ई हिकिड़ो ई हूंदो आहे, मां ॾिसंदो आहे छा करिणो आहे, बसि रेस करणी आहे। अदा इरशाद वटि हीअ गाॾी आहे त मूं वटि हीअ छो आहे, मां हिन खां वॾी वठां। तव्हां जंहिंमें आहियो उनमें ख़ुशि रहो, पर पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार बणाइण जे लाइ तव्हां जंहिंमें सराउंडिंग में आयो उनमें ई कई ख़ुशि रहण जा तरीक़ा आहिनि, पर असां सिर्फ़ु ॾिसूं था साम्हूं वारे जी लाइफ खे, पंहिंजी लाइफ खे ॻोल्हण जी कोशिशि कयूं न पाण, इलाही मसला हल थी सघनि था। घणी घणी चेंजिंग अचे थी, नंढी नंढी शयुनि सां वॾनि ख़ुशियुनि जो दारोमदार आहे। असांजी नज़र करण जो, फोकस करण ते असांजे, तंहिंखां पोइ प्लानेट ते तव्हां ॾिसो त असां वटि हींअर जेको ग्लोबली मौसम जूं चेंजिस आहिनि, अवेयरनेस प्रोग्राम हर डिपार्टमेंट में हुजणु खपे। सही सही सही। जिथे ॾिसो कमाई जे लाइ तव्हां वण वठो, ॿेला वठो, लगातार धड़ाधड़। हाणे त टेक्नोलॉजी एतिरी आहे जो पाण एतिरी बि अवेयरनेस ॾेई सघूं था। नौजवान जेके असांजे ॻोठनि में रहनि था उहे हारियुनि खे, असांजे पंहिंजे आबादगारनि खे ॿुधाए सघंदा भाई हिन महिल बरसाति वसंदव, हीअ मुंद अहिड़ी अथव, हींअर जेको आहे पोखी राखी मुंद आहे, हींअर जेकॾहिं खजूं था। मां चवंदो जेकॾहिं सोशल मीडिया जो पॉजिटिव इस्तेमालु थी वञे त हिन जे वसीले असीं एतिरा अलाए केतिरी आगाही ॾेई सघूं था। पर असांजो नौजवान सिर्फ़ु गाना ऐं व्हाट्सएप ते चैटिंग करण में मसरूफ़ आहे। जेकॾहिं उहो सुठनि मैसेजिस में, मोटिवेशंस में, मैसेज जी ॻाल्हि निकिती आहे त पोइ हुस्ना कुरैशी खां मैसेज वठूं। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि, हुस्ना जी कोई मैसेज देना चाहेंगे आप? जी मैं ये मैसेज देना चाहूँगी कि एजुकेशन पे लोगों को लाना इस वक्त बहुत मुश्किल है बच्चों को, क्योंकि लोग उनसे बच्चों से काम करा रहे होते हैं। तो मैं ये कहूँगी सबसे कि स्पोर्ट्स को आगे लाएं, ताकि स्पोर्ट्स से खेलने कूदने से वो बच्चे आगे आएँ, तो फिर हम उनको आहिस्ता आहिस्ता एजुकेशन की तरफ ले आएँ। सही सही सही। इहो तो मैसेज मां पंहिंजे लाइ वरितो, तव्हां वठी सघो था ॿिन्ही मां। मां हिननि जो रोज़ खान जो जेको आहे मैसेज हुयो सईद गनी साहब जे लाइ हुयो, ऐं जीअं मासूम एक्सप्रेशन सां हिकिड़ो केस जेका थी हुई न, बसि उन जे लाइ मां चवंदमि त प्लीज़ उन्हनि थोरो सां तव्हां जेको गौर कयो, ऐं बाक़ी में सही पिया चवनि, हिकु विज़िट करणु लाज़मी है। सही सही। आप कोई आखिर में जाते जाते कोई आखिरी मैसेज? मैं ये कहना चाहूँगी कि एजुकेशन के साथ साथ हेल्थ पे भी काम किया जाए, क्योंकि हेल्थ के लिए इसलिए मुझे अभी याद आया क्योंकि हालिया बलूचिस्तान में सांप से काटने से कितने बच्चे हलाक हुए और वहाँ हॉस्पिटल नहीं है। तो मैं चाहूँगी कि वहाँ हॉस्पिटल बनाया जाए। सही सही। ये मैसेज तो मतलब वो एजुकेशन के साथ हेल्थ को भी थोड़ा फोकस किया जाए। साईं कृष्ण सागर मुख्तसर को मैसेज देना चाहेंगे? बिल्कुल मैसेज ये है तो खुश रहो ऐं खुश रहण दियो, वध में वण पोखियो, ग्रीन पाकिस्तान करियो, पंहिंजी हेल्थ जो ख्याल करियो, पंहिंजी सराउंडिंग में ज़रूरतमंदनि जो ज़रूर ख्याल करियो, ऐं वध में वधि पाकिस्तान जी तरक़ी जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थियो तो मोकिलायूं भला सर? मोकिलाइण खां पहिरियां वरी तव्हांखे ॿुधायूं त हिकिड़ो कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। असां सां अमान अली साहिब गॾु आहे, उनजो कलाम तव्हांजे लाइ छॾियूं वेंदासीं ऐं तव्हांजी दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वेंदासीं। सो सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। मौजूद महिमान तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में मोहरम साईं तव्हांजी महिरबानी, अमान अला साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सो मोकिलाणी तव्हां कयो या मां कयां? ॻाल्हि मिड़ी साॻी आहे, तव्हां ई मोकिलाए वठो, अॼु तव्हांजो वारो आहे, मां रोज़ मोकिलाईंदो आहियां। हाँ, अॼु मुंहिंजो फर्स्ट डे आहे, मां ई मोकिलाईंदसि। ऐं थैंक यू सो मच इरशाद, तव्हां मूंसां गॾु हिते आहियो, मौजूदु आहियो, मां हिन शो में आहियां ऐं हिन प्रोग्राम जो डायरेक्टर जेको आहे उन्हनि जी मां थैंकफुल आहियां। सो उहे असां सां गॾु आहिनि ऐं मूंखे उन्हनि हिकु मौक़ो ॾिनो त मां बि अची हिकिड़ो शो करे सघां थी। सो हिननि सभिनी महिमाननि जी बि मां शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजी महिरबानी आहे त मां हिते वेठी आहियां न। सो व्यूअर्स, सुभाणे वरी मिलंदासीं नवनि महिमाननि सां गॾु ऐं नए सिंगर सां गॾु, ऐं इरशाद ऐं मां तव्हां सां गॾु ई हूंदासीं रोज़। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सलाम सिंध। सलाम सिंध। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु जी। मनी मनी न मेहरबान, मां त मिल्क थो करे छॾियां। तूं मनी मनी न मेहरबान, मां त मिल्क थो करे छॾियां। तूं मनी मनी न मेहरबान, मां त मिल्क थो करे छॾियां। मां त मिल्क थो करे छॾियां।
हो हिकु तक हिस्सा दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे ओ हिकु तक हिस्सा दिल न लाइजे लाइजे त पोइ निभाइजे जे निभाई त थी तूं जवान मां थो करे छॾियां तूं मनी मनी न मेहरबान मां थो करे छॾियां तूं अॻे या हसी ॿियो न थी सघे सथो ढकी हिकु त तूं अॻे या हसी ॿियो न थी सघे सथो ढकी टियों वरी टिली कोना दसां मां नथो करे छॾियां टियों वरी टिली कोना दसां मां नथो करे छॾियां ओ हिकु त मूं खचिज न छा चयुमि जे छिजी त ग़ैर सां न घुम हिकु त मूं खचिज न छा चयुमि जे छिजी त ग़ैर सां न घुम जे घुमी त घुम न मूं अॻियां मां त नथो करे छॾियां जे घुमी त घुम न मूं अॻियां नथो करे छॾियां तूं मनी मनी न मेहरबान मां नथो करे छॾियां मां नथो करे छॾियां पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे